इन्हनि जी काइंड ऑफ सिंधी कम्युनिटी में या सिंधी असांजे क़ौम जे हिसाब सां हिननि जा एॾा कम सालनि खां हिननि कम कया आहिनि पंहिंजे पंहिंजे पर्सपेक्टिव में। सो आउं शुरू कंदमि अदी उमरा खां। त अदी उमरा पाण खे थोरो इंट्रोड्यूस कयो, छो जो ही जेका सेशन आहे तव्हांखे हर कोई सुञाणे सिंध में एब्सोल्युटली हुनजो त को आहे ई न, पर ॿाहिरि मुल्कनि में जेकी नई जनरेशन असांजी सिंधियाणी छोकिरियूं आहिनि उन्हनि खे शायदि घटि ख़बर आहे सिंधियाणी तहरीक जी। ऐं उन हिसाब सां त मां तव्हांखे प्लीज़ रिक्वेस्ट कंदमि त पाण खे थोरो इंट्रोड्यूस कयो ऐं सिंधियाणी तहरीक खे। ऐं स्पेशली मां त ज़ारा जामशेद खां पढ़ियल आहियां, मूंखे ख़बर आहे थोरी घणी त केॾी हिस्ट्री आहे सिंधियाणी तहरीक जी असांजे क़ौम जे माइन जे इशू सां, पर ऑल्सो पॉलिटिकल राइट्स सां जेतिरो कमु कयो आहे सिंधियाणी तहरीक। सो प्लीज़ तव्हां 5-10 मिंट पाण खे इंट्रोड्यूस करायो ऐं सिंधियाणी तहरीक खे ऐं सिंधियाणी तहरीक जो तारीख़ी जेको आहे रोल जेको सिंध जे क़ौमी तहरीक सां बि, पर सिंध जी औरतुनि जे हक़ सां बि ऐं सिंध जे क़ौमी हक़नि जे हिसाब सां बि। अदी उमरा। तव्हांजी वॾी महिरबानी अदी रुबीना, मूंखे तव्हांजे बारे में अदी हफ़ीज़ा ॿुधायो त तव्हां अदी ज़ायदा सां गॾु हितां पढ़ी विया हो ऐं हा माशाअल्लाह तव्हां हिते रहो था। हाणे असांखे ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी। जेतिरे क़दुरु मुंहिंजो तालुक आहे त आउं हिकु माना बहराड़ीअ सां बिलोंग रखां थी ऐं मुंहिंजो तालुक ज़िले दादूअ सां आहे ऐं मुंहिंजो पूरो ख़ानदान हिकु हारी ख़ानदान आहे। ऐं हारी हुजण सां हारीअ जा कहिड़ा कम हूंदा आहिनि, रोंबो लाबारो, पुटियूं चूंडण, वण चूंडण ऐं असांजो माल पालण असांजो बेसिकली कमु इहो हो। जेसि ताईं मूं शादी कई तेसि ताईं सिर्फ़ु मूं ज़मीन जो कमु कयो। मूंखे सियासत जे अलफ़ बे जी बि ख़बर कोन हुई, औरत जा हक़ छा थींदा आहिनि उन जी का ख़बर कोन हुई। असांखे त असांजा माइट सेखारींदा त बाबा न्याणी उहा सुठी आहे जंहिंखे जेको माइट चवे उहो करे, माना उहा न्याणी सुठी आहे। पर जे न्याणी पंहिंजे बारे में कुझु चवे या को का हक़ जी ॻाल्हि करे त पोइ उहा असांजे समाज में ख़राबु सम्झी वेंदी आहे। त आउं अहिड़े समाज सां तालुक रखां थी। ऐं पोइ जॾहिं मुंहिंजो घर वारो, असल में मुंहिंजो घर वारो आयो पार्टीअ में, ऐं जॾहिं MRD तहरीक हली तॾहिं असांजी शादीअ खे पक न आहे त घणा महीना गुज़रिया, भला नई शादी थियल हुई, पोइ हिन वञी MRD तहरीक में गिरफ़्तारी ॾिनी। ऐं मूंखे इहा बि ख़बर कोन हुई त MRD छा आहे ऐं छाजे करे गिरफ़्तार थियो आहे। पोइ ख़ैर उहो मामला थी विया ऐं उन खां पोइ जॾहिं ॻोठु मोटी आयो तॾहिं पोइ वक़्तनि ब वक़्तनि असां वटि सियासी माण्हू ईंदा हुआ जेके ॿाहिरि मर्द कचहरी कंदा हुआ। ऐं पोइ आस्ते आस्ते वरी ईअं मर्दनि खां पोइ वरी कमु अॻिते थियो। पोइ वरी सिंधियाणी तहरीक जूं भेणूं असां ॾे ईंदियूं, जंहिंमें अदी ज़ायदा शेख हूंदी, अदी ख़ैर निसा खोसो हूंदी ऐं सुगरा शाह हूंदी। उहे आयूं। पोइ उन्हनि अचे ॿुधायो त जेको आहे सो औरत खे बि जेको आहे सो सियासत करणु घुरिजे घर जे कम सां गॾोगॾु। औरत खे जेके ॿिया मामला आहिनि उन ते औरत खे अवेयरनेस हुजणु खपे। हू पंहिंजा राइट्स ॼाणे त बहसियत इंसान असीं न समाज में छो आया आहियूं, छा असांजी रुॻी इहा ज़िम्मेवारी आहे त असीं हिकिड़े घर में जनम वरितो, पोइ उते पीउ माउ सां गॾु रहियासीं, उते कमु कयोसीं, शादी करे वरी मुड़ुस जे घर आयासीं, हिकिड़े ॾींहुं ॿार ॼणे मरी वञूं या इन खां को चङो अञा बि कमु कजे जंहिंमें दुनिया तव्हांखे यादि रखे। पोइ अदी ज़ायदा इहे भेण जंहिंजा मूं तव्हांखे नाला ॿुधायो उहो मुसलसल असां वटि ईंदियूं। पोइ असांखे इहो सम्झाईंदियूं त असांजी हिकिड़ी तनज़ीम आहे जंहिंजो नालो अवामी तहरीक आहे, जंहिंजो सरबराह रसूल बख्श पली जो आहे। ऐं उन सां गॾु उन जूं इलाही शाखूं आहिनि, जीअं सिंधियाणी तहरीक आहे ऐं SGST आहे, सुजाग ॿार तहरीक आहे, हारी तहरीक आहे, मज़दूर तहरीक आहे, सिंधी अदबी हिकिड़ो आहे असांजो फोरम, उहो आहे। इहे असांखे सॼो उन पार्टी जो तारीफ़ ॿुधायो त हिन में कहिड़ा कहिड़ा माण्हू कमु कनि था। हारी तहरीक में हारी कमु कनि था, मज़दूर तहरीक में मज़दूर कमु कनि था। अवामी तहरीक असांजी मदर पार्टी आहे। ईअं सिंधियाणी तहरीक आहे, सिंधियाणी तहरीक सिंध जे औरतुनि जे हवाले सां त कमु करे थी, जीअं कारोकारी थी वियो, संग चटीअ में थी वियो, मज़हब जी तब्दीली थी वई, या जेके हिरासमेंट जा केस आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त हाणे बि जेको थियो, असां हिकिड़े ॾींहं जी बुख हड़ताल कई, असां हुन शादी
बानू खोसे जे हवाले सां असीं हॉस्पिटल वियासीं उनखे असां जेको आहे सो जेको असांखे पुॼे पियो असां उहो कयो असां चयो असां ॿधलूं तव्हां सां तव्हां रुॻी पाण बीहो त इहो असां कंदा रहूं था ऐं उन सां गॾु जेके असांजा ॿिया क़ौमी इशूज़ आहिनि जीअं सिंधु दरिया ते असांजो पाणी तव्हांखे ख़बर आहे त बंदि आहे असांजो असांजा शहर असांजा कोन्हनि के असां शहर में वञी नथा सघूं ऐं असांजे ॿोलीअ खे ख़तरो आहे ऐं असांजी जेका जेका असांजी आदमशुमारीअ में तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान ठहण खां पोइ ॼाणी वाणी हिते जेको आहे सो ॿाहिरिनि माण्हुनि खे आबाद कयो वियो तमामु जॾहिं अंग्रेज़ आयो जॾहिं हिते ही ठाहियो वियो जेको बेराज ठाहियो सखर बेराज उन खां पोइ तमामु घणा उतां पंजाबी आया जिन अची हिते ॻोठ आबाद कया ऐं पाकिस्तान ठहियो त पोइ तमामु घणा मुहाजिर आया तव्हां ख़बर आहे त माण्हुनि जो त विरहाङो हुन में लिखियल ई कोन हो ही त सिर्फ़ु उहो क़ाइद आज़म चए थो भाई जिन इलाइक़नि में जिन खितनि में मुस्लमान ज़्यादा आहिनि उते हुननि खे थोरी रिआयतूं ॾियो त माण्हुनि जो त विरहाङो हो ई कोन पोइ पंजाब जी एस्टेब्लिशमेंट ऐं मुहाजिरनि पाण पिक्ट करे हुतां तमामु घणियूं लोधूं आंदनि ऐं जेके पोइ हिते अचे असांजे शहरनि ते क़ब्ज़ थिया जेके असांजे शहरनि में माण्हू रहंदा हिननि जे रवे जे करे हिननि जे चवंदा न हिकिड़ो माण्हू ॿाहिरि ईंदो आहे त उनजी 5 अखियूं हूंदियूं सिंधी माण्हू वीचारा सादा हुआ ऐं हिननि खे न सिर्फ़ु घर ॾिनो रहण लाइ पर पोइ सभु कुझु असां सम्झो त फुराए छॾियो आहे हिन महिल तव्हांखे एम केम सॼी उमिरि सिंधी माण्हू खे क़त्ल कयूं ऐं असांखे इहा फिल्म विधी पंजाब जे हुक्मरान तबिके पर उन सां गॾु पोइ असीं चुप करे कोन वेठासीं रसूल बख्श फली जो जेको हुयो उन जेको असांखे ॿुधायो बाबा ही वबाऊं जेके आहिनि हुक्मराननि विधियूं पर हाणे असांखे छा आहे करिणो त असांखे इहो आहे त असांखे पुरअमन जदोजहद करणी आहे ऐं उहा असीं अवल डे खां वठी करियूं पिया ऐं उन में तव्हां बि ॾिसो पिया हाणे जेको आहे असां जेको आहे सो ही बबरोल ते जेको धरणो आयो वकीलनि उन्हनि में बि शामिल हुआसीं उन खां पोइ असां ताज़ो वरी ईअं सम्झो त 10,000 खनि भेणूं असां हैदराबाद में जेके सो कठे करे ऐं असां वॾो हिकिड़ो मुज़ाहिरो कयो हो जेको छके नालनि जे ख़िलाफ़ हो उन जे करे असां ते 500 भेणुनि ते असांजे सिंध गवर्नमेंट असां ते केस कयो त हिननि 144 कलम जी वायलेशन कई आहे तारुफ जी उन्हनि खे घटि ई ज़रूरत आहे ससी लोहार ऐं ससी प्लीज़ तव्हां पाण खे इंट्रोड्यूस करायो थोरो ऐं 2 मिंट इंट्रोड्यूस करायो त कीअं तव्हां सॼी हिन मूवमेंट में आयो मिसिंग पर्सन्स जी ससी ओवर टू यू मीना जीअं लतीफ़ जीअं त पंहिंजी जेका स्ट्रगल रही या ईअं सम्झूं त जेका औरत जे लाइ हिकिड़ी सियासी जर्नी रही त उहा ईअं रही त असांजी फैमिलीअ में मोस्टली बाबा जो जेको नज़रियो रहियो उहो यस्कम आरी सर सां ऐं साईं जीएम साहिब जे नज़रिए सां रहियो तो जेका बि असांजी परवरिश थींदी हुई त उन हिसाब सां बाबा शयूं सियासी असांखे तरबियत त ॾींदो हुयो पर उहो प्रैक्टिकली शयूं बि असांखे सेखारींदो हुयो पोइ तालीम बि असांजी कंटिन्यू हुई 2015 में मूं फाइनल कयो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मां यूनिवर्सिटी ऑफ सिंध मां उन खां पोइ 2016 में प्रोफेशनल कैरियर में हलिया वियासीं उन खां पोइ सडनली मुंहिंजो बाबा साईं हिदायत लोहार जेको हिकिड़ो टीचर हुआ उन्हनि जी इन्फोर्स डिसअपियरेंस जी एबडक्शन थी यानी कि पाकिस्तानी रियासत पारां बाबा खे खंबे गुम कयो वियो उनजो जवाबु इहो हुयो त हू सियासी नज़रिए सां वाबस्ता हुया पोइ असां जो जेको सियासत में रुख थियो उहो वधियो उनजे केस जे लाइ ऐं जेके सिंध जे अंदरि 2017 खां कुझु तेज़ीअ में जेके माण्हू खंबे गुम कया पिया वञनि जीअं इंसाफ़ दायो आहे अयूब कांदड़ो आहे जेके हिन वक़्त ताईं आज़ादु न आहिनि कया विया ऐं ॿिया बि खोड़ सारा साईं खादिम आरी जो हुया साईं नंगर चना हुया कुझु वापसि आया तमामु घणी स्ट्रगल में यूएन जी महिरबानी ऐं सपोर्ट हुई जेका बाबा ॿिया क़ौमी कारकुन जेके हुया उहे उन खां पोइ असांजी जेका उन में एज़ अ कोऑर्डिनेटर पाकिस्तान समूरे पाकिस्तान में जेके इन्फोर्स डिसअपियरेंस जा केसिस थींदा हुया या त उहे पंजाब में थियनि के पीके में थियनि असीं उन्हनि जे लाइ आवाज़ रेज़ कंदा हुआसीं छो जो मज़लूम
कहिड़े बि सूबे खां पंहिंजो बिलोंग कनि पर उहे मज़लूम हुआ। इन जे बेसिस ते असीं हिकिड़ी पॉइंट ते इनफोर्स डिसअपियरेंसी ते ॾिठासीं ऐं मुख़्तलिफ़ सूबनि में लिंकेज डेवलप कयासीं ऐं पंहिंजा तालुकात डेवलप कयासीं में आहे ऐं या बलोचिस्तान में आहे। तो माण्हू काफ़ी असां पाकिस्तान जे अंदरि सफ़र कया या वरी 2017 जे दौरान बि काफ़ी माण्हू एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जो शिकार रहिया। उन खां पोइ 5 सालनि खां पोइ वरी मुंहिंजो रिसेंटली 16 फरवरी 2024 में शहीद कयो वियो बाबा पंहिंजे स्कूल में ससी तव्हांजो आवाज़ तो कटजे। जी 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 आवाज़ अचे पियो मुंहिंजो? हाँ बिल्कुलु अचे तो। उमेद तव्हां सभु ठीकु हूंदा। सो बिल्कुलु असां thank वटि you। असां मसइलो इहो आहे त असां जंहिं वक़्तु आहियूं हुते नेटवर्क जो ॾाढो इशू आहे। हलो सो ठीकु आहे। मां हलो पंहिंजी शुरूआत कंदसि पंहिंजे इंट्रोडक्शन सां। सोरठ लोहार मां वाइस फॉर मिसिंग पर्सन जी चेयरपर्सन आहियां। स्पेशली 8 मार्च जेको आहे आलमी तौर ते औरतुनि जो ॾिहाड़ो आहे। सो औरतुनि जे हवाले सां बेसिकली असांजो कमु त ह्यूमन राइट्स ते रहियो आहे। सो सिंध जे अंदरि जेकी मुश्किलातूं अचनि थियूं औरत जे लाइ, असां वटि छा आहे जो मर्द डोमिनेंट मुआशिरो आहे न। असां वटि भली असीं पाण खे तमामु घणा आज़ाद ख़्याल चयूं था, आज़ादी पसंदि आहियूं ऐं कॉम्प्रेस आहियूं, पर असां वटि तव्हां ॾिसंदव त औरतुनि जो जेको रेशो आहे उहो सिंध जे अंदरि स्पेशली तमामु घटि आहे। औरतुनि खे ॿाहिरि न कढियो वेंदो आहे। सो इहे तमामु घणा इशू थियनि था। हिकु त वरी जॾहिं औरत निकिरे थी असां वटि सिंध जे न, पोइ सिंध जा क़ौमी इशू हुजनि, सियासी इशू हुजनि या समाजी इशू हुजनि, उन में औरत खे तमामु घणी कामयाबी मिलंदी आहे। सो असां वटि जेको ख़्यालु रहियो आहे औरत जो तमामु घणो, औरतुनि जा आलमी ॾींहुं आहे, उन हिसाब सां इहे ॻाल्हियूं थींदियूं। सो स्पेशली मां उन्हनि कॉम्प्रेस घराणनि जे जेका कॉम्प्रेस अॻवान आहिनि या कॉम्प्रेस कारकुन आहिनि, उन्हनि जे लाइ इहे ॻाल्हियूं बि रखंदसि त ऐं अवां ॾिसो त सिंध जे अंदरि असीं पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं, पर असां ॾिसंदासीं त लीडरशिप में ॾिसंदव अॻवानी तौर ते तव्हां ॾिसंदव त घटि असांखे औरतूं मिलंदियूं। उहे क़ौमी तहरीक तंज़ीम हुजनि या वरी ॿियूं सियासी समाजी तंज़ीम हुजनि। सो उन्हनि सभिनी अॻवाननि खे असीं रिक्वेस्ट बि कंदासीं त बाबा तव्हां सिंध जे अंदरि असां मां मिसाल सिर्फ़ु इहो पंहिंजो ई मिसाल ॾींदासीं त जॾहिं जबरी गुमशुदगी 2017 खां जेका असां जेका तहरीक शुरू कईसीं, उन खां पहिरियां बि जबरी गुमशुदगियूं हुयूं, 2000 खां वठी उन खां मुसलसल रहियूं आहिनि, पर असां ॾिसंदासीं त उन में तहरीक एतिरी कंहिं शुरू न कई हुई जबरी गुमशुदगियुनि जे ख़िलाफ़। सिंध में जेको रियासत जे तरफ़ां जेको ॾाढ थिए पियो, जबर थिए पियो, नो डाउट सिंध जे ॿियनि वसीलनि ते जेको धाड़ो थिए उनजे लाइ कॉम्प्रेस ऐं सियासी जमायतूं आवाज़ उथारनि थियूं, पर जेको सेंसिटिव इशू मां सम्झां पई जबरी गुमशुदगियुनि जो आहे, उहो इंसानी हक़नि जो इशू बि आहे, पर असांजो निज क़ौमी इशू आहे न। जबरी गुमशुदगियूं ख़ासि तौर ते हूअं बि ॿियनि मसइलनि जे करे थींदियूं आहिनि, पर निज असां वटि जेका थिए थी, सिंध में जेके कॉम्प्रेस जमायतूं आहिनि, पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ, पंहिंजे वसीलनि जी आज़ादी जे लाइ जेको जदोजहद कनि था, उन पादाश में उन्हनि खे जबरी तौर ते खणी था वञनि। हाणे उन मुसलसल जबर ऐं ॾाढ जेको थिए थो जबरी गुमशुदगी जो, उनजो शिकार उहो ख़ुदि त थिए थो, जेको हिकिड़ो कॉम्प्रेस आहे या कारकुन आहे जेको क़ौमी तहरीक जो, पर उन में जेको वधीक जेका औरत आहे उहा जेका घर में रहे थी या वरी खणी उहा ॿाहिरि कमु कंदड़ औरत हुजे, उहो कंहिं जॉब कंदड़ हुजे या ईअं ई एक्टिविस्ट हुजे, सफ़र तमामु घणो उन औरतुनि खे करिणो थो पए। उहे घरनि में रहनि थियूं, घर जो कमाईंदड़ जेको फ़र्द आहे न, उहो जॾहिं जबरी तौर ते खंभिजी थो वञे त केॾो न अज़ियत ॾींदड़ आहे। त उहा औरत जेकॾहिं माउ आहे त उहो पंहिंजनि बचनि खे, पंहिंजे पोटनि खे, उनजो पुटु खंभिजी वञे थो, उनजी ज़ाल आहे, उनजा बच्चा आहिनि, उन्हनि खे उन्हनि खे पालींदी, उहा कीअं सर्वाइव कंदी? पाण त सर्वाइव करे वञे, पर पोयां हिकिड़ो फ़र्द जेको खंभिजी थो वञे, उनजी औलाद थिए थी, उन सां कीअं करे? उन्हनि जे बच्चनि जो गुज़ारो कीअं करे? चलो ठीकु आहे, वरी उहो बि करे थी वञे त असांजे मुआशिरे में बि तमामु घणो माण्हुनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे फेस कंदियूं आहिनि। वरी उन मरहले खां छॾे करे वरी उहा साॻी औरत पंहिंजे बचे जे लाइ, पंहिंजे मुड़ुस जे लाइ, पंहिंजे भाउ जे लाइ, पंहिंजे पीउ जे लाइ रोडनि ऐं रस्तनि ते अचे थी ऐं जिदोजहद करे थी पंहिंजे बचे जी आज़ादी जे लाइ। सौराठ असां वरी ईंदासीं प्लीज़ ऑनलाइन, छो जो मूंखे इलाही था सवाल पुछणा आहिनि।
सॼी हिन थीम खे कंटिन्यू कंदे ऐं अदा लखो खे चवंदमि त थोरो पाण खे इंट्रोड्यूस कराइनि ऐं थोरो बैकग्राउंड जो ॾियनि त पोइ वरी असां वेंदासीं इंटरनेशनल डोमेन में पोइ शायदि आऊं अम्बरीन खे इंट्रोड्यूस कराईंदासीं लखू ओवर टू यू वरी महिरबानी रुबीना बेसिकली आऊं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो कारकुन आहियां ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो कारकुन बि इन करे आहियां छाकाणि त वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध जे मसइलनि ऐं सिंध जे माण्हुनि सां लाॻापियल आहे मुख़्तसिर बैकग्राउंड त अॼु खां 38 साल अॻु में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बुनियादु रखियो वियो ऐं उहो जेको बुनियादु रखियो वियो उन जेको विजन हो उहो साईं जीएम सैद ऐं साईं जीएम सैद वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो ताहयात चेयरमैन हो ज़रूरत इन ॻाल्हि जी हुई सिंध में ज़ाहिर आहे त जेका सियासी तहरीकूं हलियूं आहिनि उन्हनि जा पंहिंजा अप्स एंड डाउन्स रहिया आहिनि सिंध में तमामु सिंध जे माण्हुनि अज़ीम शान सियासी तहरीकूं हलायूं आहिनि वनियुनि जे ख़िलाफ़ मार्शल आर्ट जे ख़िलाफ़ ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ पर ज़रूरत इन ॻाल्हि जी हुई त सिंधी माण्हुनि जी जिदोजहद जो आवाज़ ॿाहिरी दुनिया ताईं पहुचाइजे छाकाणि त हीअ दुनिया का अलॻि नाहे दुनिया खे ख़बर ई नाहे त असांजो छा हाल आहे इहा ॻाल्हि तंहिंजे करे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बुनियादु रखियो वियो अॼु उनखे 38 साल थियनि था उन्हनि 38 सालनि में असीं रहूं बराबरि हिते था पर असांजी जेका दिलि आहे सा पंहिंजे वतन ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु धड़के थी ऐं यानी जहिड़ो असांजो हाल आहे उहो जेको बिटाई जो शहर आहे त मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन असां यानी हिकिड़ो ॿियो आहे त जो दम गाफ़िल सो दम काफ़र असां कॾहिं बि यानी सिंध जे मसइलनि खां गाफ़िल न रहिया आहियूं जेका बि सूरत हाल आहे जेका बि जिदोजहद आहे जेके बि सियासी तहरीकूं आहिनि भली हुन जा मुख़्तलिफ़ ख़्याल थी सघनि था हीअ सॼी सिंधी क़ौम जी ॻाल्हि आहे कि हिकिड़े माण्हू हिकिड़े ख़्याल हिकिड़ी पार्टीअ जी ॻाल्हि नाहे असीं सभिनी सियासी पार्टियुनि जी इज़त कयूं था ऐं सिंध जो जेको बि मसइलो हुजे एनफोर्स डिसअपियरेंस हुजे फोर्स कन्वर्जन जो हुजे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जो हुजे ज़मीनुनि ते कब्ज़े जो हुजे कैनाल्स जो हुजे वाटर्स जो हुजे माण्हुनि जी बीमारी बुख बदहालीअ जो हुजे असां उहो मसइलो पंहिंजे हालतुनि सारू ईमानदारीअ सां सॼी दुनिया ताईं पहुचायो आहे अच्छा ऐं हिकिड़ा किरदार ते तव्हां नंढड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां पोइ बंदि कंदुसि हे जेके हे वेठियूं आहिनि रुबीना ऐं अम्बरी इहे माण्हू इहे पहिरियों माण्हू हुयूं जिन सिंध जो कम जो बुनियादु यूएन में रखियो पढ़ंदियूं हुयूं पंहिंजे पढ़ण खे सपोर्ट करण लाइ इन्हनि ते पंहिंजो जेके आहिनि रेस्टोरेंट ते कमु कंदियूं हुयूं पोइ जॾहिं यूएन वञिणो हूंदो आहे पैसा खपनि हे ॿई ॼणियूं 2-3 रातियूं वधीक कमु कंदियूं हुयूं त पैसा इकठा करे सघनि यूएन में वञी सघजनि सो जहिड़ो असांजो हाल आहे असां पंहिंजे वतन जी ॻाल्हि पहुचाई आहे यूएन हुजे यूरोपियन पार्लियामेंट हुजे ऐं असीं इहो कमु जारी रखंदासूं पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु खपे त इहा असांजी सॼी हिमत ऐं सॼी इंस्पायरेशन उनजो सबबु सिंध जा माण्हू ऐं सिंध में जेका जिदोजहद आहे उहा आहे उमेद त हीउ सफ़र हलंदो रहंदो जेसिताईं असीं पंहिंजे बाग ते पहुचूं सदाईं सभिनी जी महिरबानी हा to introduce the international context हा महिरबानी केॾी सुठी इंट्रोडक्शन हुई हुन ते असां चऊं था अदी अम्बरीन ॾे अदी अम्बरीन असांखे तव्हां प्लीज़ ॿुधायो तव्हांजो थोरो इंट्रोडक्शन ॾियो ऐं तव्हांजी थोरो लेबर काउंसलेट कैंडिडेट जेको आहियो तव्हां हुन ते बि थोरो असांखे ॿुधायो ऐं हुन ते अॻियां सुवाल असां पोइ पुछंदासीं Thank you, Benazir. I was just talking to somebody about my age, so I'm almost like above 50-year-old. So of the century guzri waya. Yami I politics kande. Mujo taluka hai Kandiare sa. Baba and jo sajo khandan Kandiare mein hoyo. So te am jayi wes. उन खां पोइ मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में असां वॾा थियासीं सो प्राइमरी स्कूल सेकेंडरी स्कूल कश्मीर वारे एरिया में जेको सफ़ा नॉर्थ में आहे
पंजाब जो बॉर्डर बि वेझो आहे ऐं बलूचिस्तान जो बि त शुरू खां वठी सराइकी पंजाबी ऐं जेके बलूच हूंदा उहे सभु क्लास में हूंदा so it was quite a very mixed kind of upbringing 1970s jo so there was a lot of things were happening there was a huge pride the Sindhi जेके आहिनि उहे इंटरनेशनल फोरम ते आहिनि ऐं भुटे जे करे काफ़ी रिकग्निशन बि मिली हुई so बाबा वारा ॾाढा पॉजिटिव स्टेट ऑफ माइंड में हूंदा हुआ so they always used to like study and talk about politics and the impact of it as well जीअं समूह उन्हनि जे घर वारा बि ॿाहिरि वेही कचहरियूं कंदा हुआ and they used to talk about politics and social inclusion असांजो मुंहिंजो बि घर वारनि जो बि इहो ई हुयो अम्मा वारा बि ॾाढा इन्वॉल्व हूंदा हुआ पढ़ाईअ में म्यूज़िक में इन खां पोइ आउं कॉलेज वञी ऐं मुंहिंजी जेका तरबियत थी एक्चुअली मोर पॉलिटिकली एक्टिविज़म जेका शुरू थी उहा मेहरान यूनिवर्सिटी मां थी I was the second child who went to universities ever in my whether it was my father's side or my mom's side so it was a new experience and Rubina was in the same hostel as I was as well so जॾहिं उते आयासीं त काफ़ी एक्सपोजर मिलियो Sindhi Young Engineers Association हुई the first time I became a president there and then during that time during that campaign I come across with Saint GM Sayed जो ॾाढी तहरीक उते हली पई ऐं जेसिन सां उते इन्वॉल्व थियासीं SNA बि उन वक़्तु ॾाढी they were trying to create a bigger alliance on international forum, but also regional forums as well. So SNA was a big kind of a force where students were encouraged to get involved as well. Sai Rasul Baksh College जो the headquarter हैदराबाद में हूंदो तो सिंधियाणी तहरीक सां बि काफ़ी उते वक़्तु गुज़रियो सो सॼो इहो मुंहिंजी स्टूडेंट लाइफ जेका हुई इट वाज सराउंडेड बाय लॉट ऑफ लाइक सिंधी तहरीक ऐं सिंधी जदोजहद जी ॻाल्हियुनि में उन्हनि जी पार्टिसिपेशन में रही उन खां पोइ जीअं ई यूनिवर्सिटी मां निकितसि त आई जॉइन सिंधी न्यूज़पेपर काविश वॉज माय फर्स्ट न्यूज़पेपर एंड देन ड्यूरिंग दैट टाइम देयर वाज इम्प्रेशन त जेके आहे खोड़सारियूं अख़बारूं जेको आहिनि उहे रिप्रेशन जे करे दे आर नॉट रेज़िंग द Sindh voice. So we created our own newspaper. We had a big alliance of like a Sindhi journalist. So we created our own investment plan and we established Sindh News, Hyderabad ma. So उन्हीं सॼी जेको अमारत वठी करे मशीनूं ख़रीदनि ताईं I was a part of that gang. So yeah, so after that I हाणे असां हलंदासीं अदी शाहिदा ॾे अदी शाहिदा तव्हां ॿुधायो तव्हांजी जर्नी छा रही आहे थोरो इंट्रोडक्शन असांखे ॾियो ऐं तव्हां बि लोकल काउंसिल में लीडर आहियो हुन ते बि असां थोरो ॿुधायो असांखे Shahida, you're on mute. Adi unmute कयो Yeah, I am now on mute. Okay. So GS Sindh, GS Sindhu धरती ऐं तव्हां सभिनीनि खे मुंहिंजो सलाम ऐं नमस्ते मुंहिंजो नालो शाहिदा मेमन आहे पर उन खां अॻु में मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदमि त दिस इज़ द फर्स्ट प्लेटफॉर्म this is my fourth term as a counselor third term as a counselor but this is the first platform which I am the ISW मां उन्हनि जी थोराइती आहियां जो उन्हनि मूंखे घुरायो ऐं मां सम्झां थी त असांखे जीअं असां चऊं था त वुमेन्स डे असांखे सेलिब्रेट करणु घुरिजे ऐं इलाही सारा इश्यूज़ आहिनि पर जेके माना औरतूं आहिनि एक्टिव ऐं जेके कमु कनि थियूं उन्हनि खे असांखे ज़रूरु जेको न हिमथाइणु घुरिजे त उन जे लाइ मां थैंक यू तव्हां ISW जी मां ओरिजिनली एक्चुअली मां ठठे सां तालुक़ु रखां थी जेको मुंहिंजो शहर आहे उहो दड़ो असांजे दड़े जी एजुकेशन इलाही जेको मशहूरु हूंदी हुई त चाहे जो असांजी स्कूलिंग उते ॾाढी सुठी हूंदी हुई ऐं नंढे हूंदे खां वठी असां उते ई रहियासीं यको माना जेसि ताईं असां ग्रेजुएट मां सिंधी यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थियमि त पोइ असां मूव थी आयासीं पर मुंहिंजी जेका नंढपण ऐं मुंहिंजी जेका एजुकेशन उहा मुंहिंजी दड़े में ई रही आहे त असां मुंहिंजो पॉलिटिक्स सां को बि तालुक़ु न हूंदो हो पर इहो हूंदो हो त अवेयरनेस हूंदी हुई उहो उन करे जो असांजी ॾाढी एजुकेशन असांजे फैमिली में न एजुकेशन नंबर 1 हूंदी हुई
असांखे भले जेको सो मस्जिद न मोकिलीनि पर एजुकेशन ते असांजो ज़ोर हूंदो हो त तव्हां भले जेको सो एजुकेशन, छो जो मां सम्झां थी ऐं मां बि सम्झां थी ऐं असांजा पेरेंट बि सम्झंदा हुआ त जेके मिडिल क्लास माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि जी जेका हूंदी आहे उहो ई हथियार असां वटि एजुकेशन हूंदो आहे, त उन ते असांजो ॾाढो ज़ोर हूंदो हुओ। त उहो असां एजुकेशन असां पंहिंजी कंप्लीट कई ऐं उन एजुकेशन जे दौरान असां कॾहिं को पॉलिटिकल को कमु न कयो। इवन दो मां सिंध यूनिवर्सिटी में मां ग्रेजुएट कयो कंप्यूटर साइंस 1997 में, ऐं उन वक़्तु बि इलाही सारा सिंधी जेके स्टूडेंट हूंदा हुआ या छोकिरियूं हूंदियूं हुयूं, असां मारवी हॉस्टल में मां रहंदी हुयमि, त सभु साईं GMC जी बर्थडे ते वेंदा हुआ त असां सन था वञूं, पर असां कॾहिं बि न वेंदा हुआसीं। शौक़ु थींदो हो इलाही त वञूं, पर ज़ाहिर परमिशन असांखे न हूंदी हुई, तंहिंजे करे असां न वेंदा हुआसीं। त उन लिहाज़ खां ॾिठो वञे त मुंहिंजो पॉलिटिकल बैकग्राउंड न आहे, पर ज़ाहिर अंडरस्टैंडिंग आहे ऐं एजुकेशन मिलियल आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं मां 1997 में मां पास आउट कयो, पोइ मुंहिंजी साल में शादी थी वई। मुंहिंजो हस्बैंड पाण बि ग्रेजुएट आहे फ्रॉम सिंध यूनिवर्सिटी, त असांजी एजुकेशन उते ई थी। असां पोइ हिते आयासीं त हिते ज़ाहिर मुंहिंजो वॾो पुटु, मां प्रेग्नेंट हुयमि 7 मंथ, ऐं असां H1 ते आयासीं। मुंहिंजे हस्बैंड खे H1 हुयो, मूंखे H4, सो ऑफकोर्स आई कैन नॉट वर्क ऑन H4। सो असां इहो डिसाइड कयो त ठीकु आहे, जेसि ताईं मां कमु करियां तेसि ताईं फरहान भले जॉब करे, मां ॿारनि खे थी संभालियां। पर असां ॿारनि खे संभालियो, पर उन जे विच में बि मां पंहिंजो कमु जेको सो जारी रखियो, पंहिंजी जॉब वग़ैरह। मां टीचिंग बि कई, मां एज़ अ ट्रांसलेटर वर्जीनिया यूनिवर्सिटी वारनि सां बि कमु कयो। उहो सभु मां घर में वेठे कमु कयो। एजुकेशन जे लाइ मां टीचिंग जे लाइ मां ॿाहिरि वेंदी हुयमि, ऐं उहो जॾहिं मुंहिंजो पुटु 5 सालनि जो थियो माणिक, त उनखे मां स्कूल छॾे पोइ मां वेंदी हुयमि उन जे स्कूल में ई मां कंदी हुयमि जॉब। त उन खां पोइ वरी असां मूंखे 2 पुट थिया, जेसि ताईं मां यको मां ई असां डिसाइड कयो हो त मां जॉब न कंदमि जेसि ताईं मुंहिंजा ॿार वॾा थियनि। पोइ 2016 में मां वरी जेको सो ग्रेजुएशन वरिती हेल्थ इंफॉर्मेशन मैनेजमेंट जी UIC मां, एंड आई स्टार्ट वर्किंग 2016। आई एम वर्किंग इन हेल्थ केयर 2018 में। ऐं जॾहिं असां 2010 में असां जॾहिं सिटीज़नशिप वरिती, तॾहिं असां जॾहिं ओथ खणण वियासीं, त उन वक़्तु असांखां उन्हनि पुछियो त तव्हां कंहिं पार्टी सां एफिलिएशन करणु चाहियो था? असां चयो त हा, डेमोक्रेट पार्टी सां एफिलिएशन असीं करणु चाहियूं था। त पाण ऐं मुंहिंजे हस्बैंड ॿिन्हिनि जेको सो उते फॉर्म भरियो, ऐं उते असां पोइ डेमोक्रेट पार्टी जा मेंबर थी वियासीं। ऐं उन खां पोइ हर साल असां जेको सो रिलीजियसली असां वोट ॾींदा आहियूं, कॾहिं बि असां इलेक्शन मिस न कई आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं असां मुंहिंजो पुटु फस्ट टाइम, वॾो पुटु जॾहिं 6 मंथ जो हुयो, त उहो डायग्नोस थियो एलर्जी, फूड एलर्जी सां। पीनट एंड सेसमी खां उनखे एलर्जी हुई। त असांखे सम्झ में ई न पियो आयो, छो जो असां अहिड़े बैकग्राउंड मां आया हुआसीं, असां सिंध मां आया हुआसीं, जिते माना फूड माना असां इहो सम्झंदा न हुआसीं त फूड जेको न कंहिंखे बीमार बि करे सघे थो। माना फूड खां तव्हांखे जेको सो एलर्जी थी सघे थी, तव्हांजी बॉडी जेको सो उनखे एब्सॉर्ब नथी करे सघे। त उहो ॾाढो असांजे लाइ डिफिकल्ट टाइम हुयो। त उनजे करे असां ॾिसूं पिया त असां को लोकल ग्रुप जॉइन करियूं, ऐं उन खां पोइ असां इलाही माण्हुनि सां ॻाल्हायो, पंहिंजे डॉक्टर सां बि ॻाल्हायो, त उन्हनि असांखे सजेस्ट कयो त तव्हां ग्रुप वग़ैरह जॉइन कयो। पोइ दैट वॉज द फस्ट टाइम असां फूड एलर्जी नेटवर्क ग्रुप जॉइन कयो, जेको लोकल ग्रुप हुयो ब्रेनफर्ड बेस्ड। जिन जे ॿारनि खे एलर्जीज़ हुयूं उहे सभु असां ॻाल्हाईंदा हुआसीं, ऐं बल्कि पोइ उहो असां उनजी असां एडवोकेसी बि कंदा हुआसीं। त एडवोकेसी इन सेंस में त उन वक़्तु ज़ाहिर आई एम टॉकिंग अबाउट 25 years बैक, राइट। सो माण्हुनि खे सफ़ा अवेयरनेस न हुई त को फूड एलर्जी बि हूंदी आहे। जॾहिं कंहिं रेस्टोरेंट में वञूं, तॾहिं बि माना माण्हुनि खे जेकॾहिं ॿुधायूं त असां जेको सो फूड एलर्जी आहे, त उहो अंडरस्टैंड ई न करे सघंदा हुआ। त उन्हनि जी असां इलाही साल असां एडवोकेसी कई, त उन ग्रुप सां मां एफिलिएट हुयमि इलाही सारो, मां ऐं मुंहिंजो हस्बैंड। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं सिटीज़नशिप खां पोइ असां जॾहिं फूड एलर्जी नेटवर्क जी हिकिड़ी दोस्त हुई, असां उन असांखे इंट्रोड्यूस करायो त तव्हां ॿई कम्यूनिटी में एक्टिव बि आहियो, तव्हां DTC जॉइन करियो, डेमोक्रेट टाउन कमेटी। ऐं असां उहा जॉइन कई। पोइ उन खां पोइ उन जूं हर महीने में हिकिड़ो दफ़ो मीटिंग्स थींदियूं आहिनि, जेके उहा असां कंटिन्यूस अटेंड कयूं। पोइ 2018 में मूंखे सजेस्ट कयूं त तव्हां जेको न सो तव्हां लोकल पॉलिटिक्स जे लाइ विड़ो एज़ अ काउंसलर। पर जिते जिते उन्हनि खे अपॉर्चुनिटी मिली, असांजी भेनरुनि खे, उन्हनि पंहिंजो जेको आहे पूरे हिम्मत अफ़ज़ाई सां, पूरे महिनत सां उनजो जेको आहे they made use of it, and they made use of it, and they showed the world how
हिकु औरत खे जॾहिं हिमत अफ़ज़ाई मिले थी, जॾहिं स्पेस मिले थो, जॾहिं अपॉर्चुनिटी मिले थी, त केॾा केॾा बैरियर्स दे कैन ओवरकम इट. सो शाहिदा ऐं अमरीन जो हिकिड़ो क्लासिक एग्ज़ाम्पल आहे त ॿी पंहिंजा मुल्क धरती छॾे ॿिए मुल्क में अची करे बि उन जी पॉलिटिक्स जी डोमेन में पंहिंजो नालो निर्वार करणु इट्स अ बिग अचीवमेंट. पर इहा हिकु पंहिंजी जाइ ते आहे, छो जो हुते वरी आज़ादी आहे. पर जॾहिं सिंध में अदी समूह ससीलोआर सोरठ केॾी रिस्ट्रिक्टिव सोसाइटी में बि पंहिंजे महिनत सां कमु करे रहियूं आहिनि. आई थिंक दिस इज़ अमेज़िंग काइंड ऑफ scene which we are presenting in this hour or so. The nonetheless छा बि हुजे, जॾहिं जॾहिं असांजी औरत खे मौक़ो मिलियो आहे with restrictions, they still made use of it. ऐं उन्हनि पंहिंजी क़ौम जो धरती सां सिंसियरिटी, पर औरतुनि जे हक़नि सां बि. इन सॼी इन माल में मां एक्चुअली सवाल पुछंदमि पंहिंजी भेनरुनि खां जेके सिंध खां हिन वक़्तु सिंध में जॉइन कयो आहे, त हिन सॼी प्रेशर में मां सम्झां थी, छो जो असां सोसाइटी त थोरी कंज़र्वेटिव आहे न. हाणे जीअं थी उमरा जो जेको बैकग्राउंड आहे या ससुराल केॾा मर्द डोमिनेटेड सोसाइटी आहे. मुंहिंजो तव्हां खां इहो सवाल आहे त हिन सॼी जर्नी में तव्हां हिन वक़्तु पार्टी जा लीडर बि आहियो, ऐं तव्हां कहिड़ी सभ खां वधीक जेका चैलेंज तव्हां फेस कई उहा कहिड़ी हुई? उहो ख़ानदानी प्रेशर हुयो या सोसाइटी जो प्रेशर हुयो? उन ते मूंखे थोरो अंडरस्टैंडिंग त उहे जेके चैलेंजिस तव्हांखे हुयूं उहो तव्हां कीअं ओवरकम कयूं, उनखे तव्हां कीअं मैनेज कयो जॾहिं सिंध जी सोसाइटी में रही करे इन सॉर्ट ऑफ लीडरशिप जे रोल में अचण लाइ? अदी उमरा पहिरां, पोइ सोरठ, पोइ ससई. हाथी ॾिसो, अगरि तव्हां जेका ज़िंदगी माण्हू ॼमे थो जिथे जेको माना उहो समाज जी जेका हली चली आहे उन में तव्हां हलो था त तव्हां ठीकु आहियो. पर समाज खां जॾहिं अलॻि विख खणो था न, जीअं लतीफ़ साईं चयो त अखि उल्टी धार, जॾहिं तव्हां उल्टी अख सां समाज खे ॾिसो था न, पोइ समाज तव्हांजो दुश्मन बणिजी थो वञे. उहो समाज पोइ तव्हांखे क़बूल नथो करे. पोइ चाहे उहे तव्हांजा घर जा भाती हुजनि, तव्हांजो पाड़ो हुजे, तव्हांजो ॻोठु हुजे, जिथे जिथे तव्हां कमु कयो था, हिकिड़ी नई शइ ॾियो था समाज खे, त उहा जेसि ताईं समाज क़बूल करे तेसि ताईं तव्हांजा त पेर धरतीअ ते खुपनि नथा. आम मुंहिंजो जंहिं ख़ानदान सां तालुक आहे, मुंहिंजो पीउ 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, रोज़ा रखंदो, पर मुंहिंजो पीउ हुन ॿिए तरह सां त सोशल हुयो त माना असां हिकिड़ी ॿहराड़ीअ में रहंदासीं, जो राति जो कंहिं माण्हूअ खे मथे में सूरु पए, पेट में सूरु पए, त पोइ मुंहिंजो बाबा माना त शहर मां वञी टिकियुनि जा दॿा खणी ईंदो, उहो राति जो असां घुरी वठी वेंदा. या जंहिंजो मरणो परणो थींदो त माना मुंहिंजे पीउ वटि एतिरी हूंदी त उन्हनि जा कफ़न दफ़न जा बंदोबस्त कंदो, एतिरो कंदो. पर सियासत जेको करणु उहो वॾी ॾुखी ॻाल्हि हुई. जॾहिं मूं कयो तॾहिं पोइ मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजो वॾो भाउ ते माना ईअं हूंदा, जॾहिं आउं कंहिं प्रोग्राम में मीटिंग में वेंदी हुअसि त आउं पूरो महीनो पंहिंजे पीउ जे घर कोन वेंदी हुअसि. जॾहिं मुंहिंजो बाबा वॾो, मुंहिंजो भाउ घर हूंदा त आउं कोन वेंदी हुअसि. इहा मूंखे ख़बर पवंदी त इहे कोन्हनि, पोइ आउं वेंदी हुअसि. पोइ पंहिंजे बाक़ी ॿियनि भातियुनि सां, पंहिंजे अम्मा सां, या जेके मुंहिंजा ॿिया 3 भाउर हुआ, पोइ उहे सपोर्ट कंदा हुआ. उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में ईंदी, छो त इहे वरी जेके असांजे ॿुधायोमांव त असांजे ॻोठ ईंदा अवामी तहरीक वारा, ॿाहिरि कचहरियूं कंदा, त उहे बि उन्हनि खे जेको तबक़ाती समाज आहे पंहिंजो, उन जूं जेके लायूं चाढ़ियूं त हिकिड़ो माण्हू आहे कीअं ॿियनि जो इस्तेहसाल करे थो, त इहे जेको हारी आहे उहो सभ खां वॾो इस्तेहसाल थिए थो. त असीं बि हारी हुआसीं त असांजो बि तमामु घणो इस्तेहसाल थींदो. त उहे ॻाल्हियूं जेके पार्टी कंदी त बाबा ही जेको तबक़ाती समाज आहे, इन में कंहिंखे बि को रिलीफ कोन्हे. पाण सभु जकड़ियल हूं, ऐं पाण सभु जकड़ियल हूं त पाण खे जदोजहद बि पाण खे करणी पवंदी. जिन माण्हू खे ज़रूरत हूंदी आहे जदोजहद बि उन्हनि खे करणी पवंदी आहे, त पाण खे जदोजहद करणे, इन वॾेर खे समाज खे ड्राहणो आहे पाण खे. त हू मुंहिंजा भाउर इहा ॻाल्हि सम्झंदा, पर मुंहिंजो वॾो भाउ ऐं मुंहिंजो बाबू बिल्कुलु बि कोन सम्झंदा. ऐं पोइ मां ॿुधायोमांव त पोइ इहो हूंदो हाल त आउं कॾहिं बि केॾे वेंदी हुअसि त आउं महीनो पूरो पंहिंजे पीउ जे घर कोन वेंदी हुअसि, ऐं लिकी वेंदी हुअसि त शायदि बाबे जे मुंहं न चढ़ा. त ॾुखियो त आहे, पर हाणे जॾहिं तव्हां को मक़सदु अॻियां रखे ऐं पोइ तव्हां कदम खणो था ऐं तव्हांखे दग सही लॻे थो, त पोइ इहे चैलेंज आहिनि, ऐं उहे तव्हां ख़ुदि क़बूल था करियो.
त इहे चैलेंज आहिनि ऐं उहे असांखे क़बूल न ऐं असां ऐं पोइ इन ई दौरान मुंहिंजे सियासत करण जी दौरान ई वरी हिकिड़ो असांजे ॻोठ में नंढड़ो वाक़ियो थियो। उते असांजे आसपास चांडियुनि जा इलाही ॻोठ आहिनि ऐं चांडिया तव्हांखे ख़बर आहे अणपढ़िया आहिनि ऐं हुननि जो सॼो हूंदो आहे क्राइम ते हुननि जो घणो ज़ोर हूंदो आहे। पोइ त हिकिड़ो असांजे चांडियो हिकिड़ो उन असांजे घर ते अचे, हिकिड़े असांजे पाड़े वारे जे घर ते अचे, बिजलीअ जूं तारूं कटियूं। त पोइ असां उनजे ख़िलाफ़ उन सां विड़ियासीं बि ऐं उनजे ख़िलाफ़ वञी मुज़ाहिरो बि कयासीं। त जॾहिं मुंहिंजो पीउ शहर मां मोटी आयो त मुंहिंजो बाबा ॾके पियो त तव्हां चांडीअ सां फॾो कयो, हाणे ॾिसजो छा थो थिए। उते बि मुंहिंजे बाबे घटि वधि ॻाल्हायो, पर जॾहिं पोइ वरी असांजी पार्टीअ जे साथियुनि जूं फोनूं अचण लॻी वयूं त उहो जंहिं चांडे जे ख़िलाफ़ तव्हां मुज़ाहिरो कयो आहे उहो असां वटि वेठो आहे, उथे ई कोन थो त तव्हांजा ई पार्टी साथी तव्हां वार कयो, असांजी हिननि मां जान छॾायो। पोइ जॾहिं उहा ॻाल्हि मुंहिंजे बाबा ॿुधी त पोइ मुंहिंजो बाबो ॾाढो ख़ुशि थियो ऐं पोइ उन खां पोइ मूंखे मना कोन कंदो, राज़ी हुजे न हुजे पर मना कोन कंदो। ॿियो हाणे तव्हांखे नंढड़ो वाक़ियो ॿुधायां। असां जिथे रहूं था प्यारे शुगर मिल, प्यारो माना दादू, उते जॾहिं कारखानो बंदि थी वियो, मुंहिंजो घर वारो उन में कमु कंदो, मुंहिंजो भाउ कंदो, मुंहिंजो ॾेर कंदो, उहो कारखानो बंदि थियो त मज़दूरनि पंहिंजे तरह तां मर्दनि इलाही जदोजहद कई, पर गवर्नमेंट सां हुननि जूं ॻाल्हियूं कामयाब कोन पियूं थियनि। पोइ असीं वियासीं, असीं सिंधियाणी तहरीक जूं जेके आउं हुयसि ॼा मज़दूरनि जूं ॿियूं घर वारियूं, पोइ जॾहिं असीं उते वियासीं, असां पूरो महीनो कराचीअ में वेठासीं प्रेस क्लब ते। उते हिकिड़ी होटल जा 2 कमरा वरितासीं मसवाड़ ते, पोइ उन्हनि में विहंदासीं, कुझु उते इन ते जेको प्रेस क्लब हूंदो मर्द ॿाहिरि, कुझु उते हूंदा, कुझु असां सां हूंदा। पोइ जॾहिं असां इहा जेका असांजी जदोजहदी इन में असां कामयाबी माणी, असांखे पुलिस अरेस्ट बि कयो, असां ते तशदुद बि कयो, पर जॾहिं 1200 मज़दूर लाइ असां अरबाब रहीम जी गवर्नमेंट हुई ऐं मुशरफ जी गवर्नमेंट हुई। पोइ जॾहिं असां चयो त गवर्नर हाउस था वञूं, उन ॾींहुं असां सुबुह जे टाइम में अञा होटल मां ई कोन निकितासीं त पुलिस आई ऐं असांखे अरेस्ट करे वठी वई ऐं पोइ लाठी चार्ज थी। ज़ाहिर आहे उहा ॻाल्हि सभिनि वटि वई। पोइ सभिनि माण्हुनि इन ॻाल्हि ते जेको आहे सो सभिनि खे बुरी लॻी त बाबा हिननि जो मानी पाणी त बंदि कयो, पर हाणे माण्हू खां एहतिजाज जो हक़ त न खसियो। पोइ वॾो गोड़ थियो। पोइ अरबाब रहीम चयो के 3 माण्हू अचनि मूंसां ॻाल्हियूं कनि ऐं पोइ हुन ॻाल्हियुनि जे नतीजे में मज़दूरनि खे सिंध गवर्नमेंट में 1200 मज़दूरनि खे वरी सिंध गवर्नमेंट जॉब मिलियूं। ऐं इहो जॾहिं असां नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं अचीव कयो त उनजो असांजे इलाइक़े ते वॾो असरु थियो। पोइ उहे माण्हू जेके असांजी मुखालफ़त कंदा, असां लाइ तरह तरह जी ॻाल्हियूं कंदा, असांजी किरदार कुशी कंदा, पोइ इन वाक़े खां पोइ ॼण त असांजो ॻोठु अवामी तहरीक जो थी वियो ऐं असांजो थी वियो। पोइ जेको बि असांजो प्रोग्राम हूंदो पोइ हुननि खे सॾु ॾींदासीं त बस में पहिरीं हू चढ़ंदा हुया। पर WSC हिकिड़ी अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिंमें मां पाण चेयर रही चुकी आहियां 6, 7, 8 साल। तव्हां खां इहो पुछंदमि, ॿियनि पार्टियुनि खे पैगाम ॾियारींदमि तव्हांजे थ्रू, त कहिड़ी इन्वायरमेंट क्रिएट कजे, कहिड़ियूं सपोर्ट सिस्टम वी नीड टू एज़ अ, हाणे असां 50s में अची एक्सपर्ट वेठा आहियूं, छा कजे जो मायूं अचनि ऐं तहरीकुनि जूं लीडर थियनि। छो जो इहा बि इम्पॉर्टेंट आहे त असांजी अधु क़ौम त औरत आहे न, त ईअं भला छो आहे त हर तहरीक जो लीडर मर्द ई आहे, का 50% त मायूं त हुजनि ई हुजनि न। सो उन दैट सेट ऑफ थिंकिंग में जॾहिं त तारीख़ सिंध जी चई चुकी आहे त असांजी जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे औरतुनि खे, तारीख़ी बैकग्राउंड ॾिसो, हुननि हमेशह कंट्रीब्यूट कयो आहे तारीख़ में। पोइ कहिड़ा चैलेंजिस आहिनि, छा कजे ऐं चैलेंजिस कहिड़ा आहिनि ऐं कीअं पार्टियूं हिन शइ खे एड्रेस कनि। ओवर टू यू अदा लखू। वरी महिरबानी। आउं सम्झां थो त हिकिड़ी ॻाल्हि जिते पाण सभु मुतफ़िक़ आहियूं, जॾहिं कोई बि माण्हू इहो सम्झे थो त असीं पंहिंजे अधु आबादीअ खे तकलीफ़ में, अहज में, ग़ुलामीअ में, सख़्तीअ में रखी ऐं आज़ादी वठंदासूं त इहो सॼी दुनिया में किथे बि मुमकिन कोन्हे ऐं पंहिंजे लाइ बि न थींदो। तंहिं करे हिकिड़ी ॻाल्हि जेका सिंध जे सभिनी लीडर्स खे सम्झणु खपे त सवाइ ऐं सची ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ी ईमानदारीअ जी ॻाल्हि, अॼु वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी यानी ही सभु माण्हू असीं जेके वेठा आहियूं न,
इहे पंहिंजे हिननि मुल्कनि में कमु करणु, यानी भली असीं कहिड़ा बि गवर्नर छो रजूं, इहा मज़ूरी आहे, पंहिंजे टाइम सां पंहिंजो पूरो कमु कयूं था। वर्ल्ड सिंधी कांग्रेस अॼु जंहिं जॻह ते बीठी आहे, जेकॾहिं उन में औरतुनि जी अॻवानी न हुजे हा त इहा ॻाल्हि मुमकिन ई न थिया, भली तव्हां छा बि सम्झो, कोई खणी कीअं बि सम्झे। इहा ॻाल्हि छाकाणि जो असीं जंहिं समाज में उते बुनियादी तौर ते जेको समाज आहे, पिदरशाही समाज, वॾेरको समाज, जेको ऐं ॿियूं अलाही सारियूं, यानी समाजी जेको सॼे जो सॼो जेको नैरेटिव आहे उहो औरत जे ख़िलाफ़ आहे। औरत खे घटि करे पेश करणु, मतिलबु त, और मिसाल तौरु यानी जेके अदी उमरा ॻाल्हि कई त यानी इहा ॻाल्हि ऐब सम्झी वेंदी हुई, यानी सभु रस्ता बंदि करणु, छाकाणि त उन समाज में मर्द, छाकाणि जेको जिते डोमिनेंट वेठो आहे उहो कोशिशि थो करे त मुंहिंजी उहा पोज़ीशन बरक़रार हुजे, हुनखे इन ॻाल्हि जी परवाह कान्हे का त वॾी नज़र सां त उन्हनि जो छुटकारो असांजो छुटकारो थींदो। तंहिंजे करे ॿ शयूं आहिनि जेके हिक ॿिए सां लाॻापियल ऐं ॻंढियल आहिनि। हिकिड़ी त असांजे पंहिंजे वतन जी ख़ुशी ख़ुशहाली आजपो तेसीं मुमकिन ई कोन्हे जेसीं उन असांजे समाज में औरत आज़ाद नथी थिए, न थींदो, भली तव्हां छा बि कयो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त ख़ुदि औरतुनि खे बि इहा ॻाल्हि सम्झाइणी पवंदी त हीअ जेको मिसाल तौरु असांजो समाज जेको आहे, जॾहिं बि जेके समाज ग़ुलाम हुजनि था, उन में उहे सभु इदारा, यानी बुनियादी तौर ते मिसाल तौरु असांजो समाज वॾेरको आहे। छो वॾेरा मज़बूत आहिनि? छाकाणि त असीं जिन जा ग़ुलाम आहियूं उहे चाहिनि था त समाज जा बद किरदार, लोफर ऐं वॾेरा हथ सां ठाहियल उनखे मज़बूत रखिजे, उनखे तोड़िजे न, छाकाणि जो उहे हुननि जो मक़सदु हल कनि था। जेके अवामी कुवतूं आहिनि, वतन दोस्त कुवतूं आहिनि, अवाम दोस्त कुवतूं उनखे क़बूल न कंदियूं। तंहिंजे करे उन ग़ुलामीअ जो टुटणु ख़ुदि औरत जी आज़ादीअ जो रस्तो खोलींदो। पर जेसि ताईं उहा ॻाल्हि अचे तेसि ताईं इहा ॻाल्हि, यानी असांखे पंहिंजी जेका उहे तहरीकूं जेके पंहिंजे वतन क़ौम अवाम लाइ जिदोजहद कनि थियूं, सम्झाइणी पवंदी। ख़ुदि उन्हनि जे ज़हन में, छाकाणि उहो डेवलप थिए थो। तव्हां मिसाल तौरु कंहिं बि ॿार खे हिकिड़े मख़सूस माहौल में डेवलप थियो, उन नमूने थिए थो। तंहिंजे करे इहो मुस्तक़िल उन्हनि जे पंहिंजे, छाकाणि मिसाल तौरु सिंध में जेका जिदोजहद आहे, सिंध जे माण्हुनि जे हक़नि जी, क़ौमी आज़ादीअ जी कहिड़ी बि शिकिल जेका आहे, उन जी तव्हां ॾिसो, मिसाल तौरु जॾहिं सिंधियाणी तहरीक वारियूं हज़ारनि जे तइदाद में निकिरनि थियूं, या मिसाल तौरु सिंध में ॿियनि तंज़ीमुनि जॾहिं औरतूं जॾहिं लीड करे निकिरनि थियूं, त उहे हिकिड़ो इंस्पायरेशन, नओं माहौल थियूं पैदा कनि, नई कुवत पैदा कनि थियूं। तंहिंजे करे इहे ॿ ॻाल्हियूं हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि। जेसि ताईं औरतुनि जी आज़ादी न थींदी, सिंध जी आज़ादी ख़ुशी ख़ुशहाली ख़्वाब रहंदी। ऐं औरतुनि खे बि इहा ॻाल्हि सम्झाइणी पवंदी त जेसि ताईं हू उन सिंध जे आज़ादी ख़ुशी ऐं ख़ुशहाली जिदोजहद में उहो जेको आहे सो हुननि जी आज़ादीअ जे दग वधीक खोलींदो, ऐं पोइ उन्हनि खे रोकणु मुमकिन न रहंदो। उहे सभु इदारा, इहे वॾेरा, इहे दलाल, इहे सभु जेके असां ते हाकिम थियो वेठा आहिनि, इहे जॾहिं सिंध जी उहा सूरत थींदी त रहंदा ई कोन, उहे जेके मैकेनिज़म न रहंदा। पर उन विच में तमामु घणे कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं उहो असांजे इहो रुॻो मसइलो, रुॻो जेंडर मसइलो न आहे। यस, इहो हिकिड़ो औरतुनि जी आज़ादी जो मसइलो आहे, पर इन जो सिधो सो लाॻापो असांजी क़ौमी आज़ादीअ सां आहे, ऐं इहा ॻाल्हि सम्झाइणी पवंदी। महिरबानी। Now I would ask Benazir to take over to the international context, please. Benazir, over to you. Thank you, Rubina. महिरबानी। ऐं हाणे असां मुंहिंजो एक्चुअली अदी शाहिदा सां इहो सुवाल आहे। अदी शाहिदा, तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां लाइ छा इहा जर्नी रही आहे त तव्हां लोकल पॉलिटिक्स में, हाणे तव्हां चयो, तव्हां ज़िक्र कयो त टियों टर्म में वेंदो, ऐं तव्हांजी छा जर्नी रही आहे स्पेशली एज़ अ ब्राउन वूमेन, ख़ासि करे पाकिस्तान जो नालो ॿुधी ते अमेरिका में डिॼंदा आहिनि, हिकिड़ो उहो,
ऐं ॿियो हाणे फ़िलहाल जेको पॉलिटिकल क्लाइमेट रहियो आहे त तव्हां लाइ कीअं सक्सेस तव्हां हासिल कई आहे? Thank you, Benazir. Yeah, you are right. As a immigrant Sindhi woman, it's not easy. So it was really difficult to participate and forefront. पर इहो आहे त असांखे आई थिंक असांखे ज़ाहिर आहे असांखे बि मुश्किलातूं ॾाढियूं थियूं हिते जीअं रुबीना चयो त हिते वरी आज़ादी आहे, आज़ादी सां माण्हू कमु करे सघे थो। पर तॾहिं बि असां जीअं तव्हां चओ था त पाकिस्तान जो नालो ॿुधी माण्हू जेको न हेॾां होॾां थी वेंदा आहिनि त ऑफकोर्स असांखे बि ॾाढियूं जेको सो डिफ़िकल्टीज़ जो माना ईअं फेस करणियूं पियूं। जॾहिं मां पहिरियों दफ़ो आई हुयमि तॾहिं कंहिं स्टेप डाउन कयो हो त मां उन जी जॻह ते अची वियमि। पर जॾहिं बाक़ाइदा मां वरी 2018 में जॾहिं मां रन कयो न तॾहिं ऑफकोर्स तॾहिं ज़ाहिर मुश्किलात हुई। इन लाइ जो असांखे डोर नॉकिंग करणी पवंदी आहे ऐं असांखे हिकु कहिड़े माण्हू खे ॿुधाइणो पवंदो आहे त असां जेको सो रन था करियूं। असांजे पंहिंजे सिटी में 7 डिस्ट्रिक्ट आहिनि जंहिं मां हिकिड़ी डिस्ट्रिक्ट असांजी आहे 4th डिस्ट्रिक्ट, जंहिंमां असांखे 4 मेंबर्स हूंदा आहिनि जेके हूंदा आहिनि डेमोक्रेट ऐं 4 जेके न रिपब्लिकन हूंदा आहिनि। त उहो ज़ाहिर असांजी उहो कॉम्पिटिशन थींदो आहे। त पोइ उन सां इहो आहे त ज़ाहिर जॾहिं कम्यूनिटी में असां निकितासीं त असांखे ॾाढी डिफ़िकल्टी थी त ॻाल्हाइणु हिकिड़ो त लैंग्वेज बैरियर्स ऐं ॿियो वरी इमिग्रेंट जेके त तव्हांखे त उहो ॾाढो माना डिफ़िकल्टी थी त तव्हां कीअं जेको पंहिंजो ट्रस्ट जेको सो बिल्ड करियो, कीअं तव्हांखे माण्हुनि खे ॿुधायो त तव्हां एज़ अ कम्यूनिटी तव्हां छा था करणु चाहियो। त उन सां इहो थियो त ज़ाहिर माण्हुनि सां असांखे कंटिन्यूअस असांखे माण्हुनि सां ॻाल्हाइणो पियो, पार्टिसिपेट करणो पियो, इलाही सारी जेको न माण्हुनि सां इलाही सारी ऑर्गेनाइज़ेशन सां गॾिजी करे कमु करणो पियो। हिते हूंदो आहे त नालो माना तव्हांजो लास्ट नेम जेको न उहो माना हुजे त जीअं सभु माना अंडरस्टैंड कनि त तव्हां हिन सिटी जा आहियो ऐं तव्हांजो नालो आहे। त उन सां ज़ाहिर असांखे पंहिंजो जेको सो मञाइणो पवंदो हो त असांखे डोर नॉकिंग करणी पवंदी, असांखे माण्हुनि सां ॻाल्हाइणो पवंदो हो कहिड़ा इश्यूज़ आहिनि, असांजा लोकल इश्यूज़ कहिड़ा आहिनि, जेके वॾा असांजा इश्यूज़ आहिनि उहे टैक्स आहिनि जेके ऐं वरी एजुकेशन आहे। त उन्हनि सभिनीनि ते असांखे इश्यूज़ ते उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो हो ऐं उन्हनि खां पुछणो पवंदो हो त कहिड़नि इश्यूज़ ते असांखे कमु करणु घुरिजे। ऐं वरी इहो न आहे त को जेकॾहिं असां अची वियासीं त हाणे असां जेको न उन ते कमु करणु छॾे ॾिनो, न वरी पोइ बि कंटिन्यूअस असांखे उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो आहे त कहिड़ा इश्यूज़ आहिनि, कहिड़ा इश्यूज़ असां सॉल्व करे सघूं था। त उहो जेको माना कोलाब्रेशन आहे ऐं जेको इंगेजमेंट आहे कम्यूनिटी सां दैट इज़ रियली इम्पॉर्टेंट। त उहा जेका न असां कंटिन्यू रखी त उन सां पोइ असां जेको न मसइलनि खे बि सम्झी वियासीं। ऐं ॿियो जॾहिं असां जॉइन कयो, जॾहिं मां पॉलिटिक्स में आई हुयमि तॾहिं जॾहिं पोइ मां फस्ट टर्म विन कयो त उन खां पोइ असांजी हिकिड़ी ट्रेनिंग बि हूंदी आहे त जेके नवां जेके आहिनि काउंसलर उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वञे। ज़ाहिर असांखे ख़बर त न हुई न त कम कीअं था थियनि। हलो ठीकु आहे, इहा त असांखे ख़बर पइजी वई त माण्हुनि सां रेगुलर रूटीन में तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। पोइ जेको बि माण्हू माना पाड़े में घुमंदो हो, वॉक कंदा हुआसीं या असां पार्क में वियासीं, किथे बि वियासीं त उन्हनि सभिनीनि सां ॻाल्हाईंदा हुआसीं, या ॿारनि जा इश्यूज़ आहिनि, स्कूल जा इश्यूज़ आहिनि, त उन्हनि सभिनी इश्यूज़ ते असां ॻाल्हाईंदा हुआसीं। पर जॾहिं असां अची वियासीं एज़ अ काउंसलर त पोइ त ज़ाहिर असांखे उहा सफ़ा अंडरस्टैंडिंग न हुई न त उहो सिस्टम आख़िर कीअं थो कमु करे। त उन सिस्टम खे सम्झण जे लाइ ऐं उन जेका एज़ अ काउंसलर असां कमु कीअं करियूं उनखे सम्झण जे लाइ असांजी इनिशियल ट्रेनिंग हुई जेका फ्री ऑफ कॉस्ट हुई। त जेके बि नवां काउंसलर आहिनि उहे अची करे ट्रेनिंग वठनि त जीअं उहो अंडरस्टैंड कनि उन सिस्टम खे त कीअं उहो सिस्टम कीअं थो कमु करे। त ऑफकोर्स उन ते असां कमु कयो ऐं पोइ ज़ाहिर आहे वरी कम्यूनिटी में जॾहिं तव्हां उथो वियो था ऐं रेगुलर रूटीन में बि जेके फंक्शन थियनि उन्हनि में असां पार्टिसिपेट कंदा हुआसीं। यूके में पर तव्हांजी छा स्ट्रगल रही आहे तेसि ताईं पुॼण लाइ लोकल पॉलिटिक्स में? Thank you, Benazir. Jean Shaida give a kind of like a roadmap of her journey. I think हिकिड़ी शइ इन शइ में आउं लकी रही आहियां त सिंध मूंखे तयारु करे मोकिलियो हेॾे। जेका बि जदोजहद सिंध में कईसीं, जेके बि की पॉलिटिकल जेके तव्हांखे शयूं खपनि पियूं, जेके स्किल सेट्स खपनि पिया, उहो सिंध मूंखे ॾेई छॾियो हुयो।
ऐं उनखे बसि होन करिणो, उनखे थोरी वधीक तयारी करणी, उनखे एडॉप्ट करिणो पिए पियो हितां जी यूके जी सोसाइटी मुताबिक़। पर the basic जेके skill sets खपनि त बाबा active listening हुजे, you constantly be curious त बाबा छा थो पियो थिए हिते दुनिया में, मुंहिंजो इन में रोल छा आहे, वो सिंधी हुजां या न हुजां, but as a citizen, what's my responsibilities, what are my rights? And the kiddo is saying yes, absolutely. It's the same way. So I think इहा जेका curiosity आहे न ऐं sense of ownership आहे, that's crucial in any journey you go, whether you want to make a career in UK and Europe or you want to do activism, and you have to see त जेके माण्हू तव्हांजे इर्द गिर्द आहिनि उहे ख़ुदि तव्हांजी सोसाइटी जो हिसो आहिनि। हाँ, सिंध असांजी धरती आहे, हाणे जेकॾहिं तव्हां एडॉप्टेड ॿी धरतीअ ते आया आहियो त you also bring a lot of like roles and responsibilities with you as well. So yeah, it wasn't as easy. However, working for World Sindhi Congress, मुंहिंजा ॿिया दोस्त बि हिते वर्ल्ड सिंधी कांग्रेस में वेठा आहिनि, they can vouch for that. The वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी पॉलिटिक्स में इन्वॉल्व थियण, सिंध जो हिते मुतारिफ़ कराइण, उनजी पॉलिटिक्स करण लाइ you have to get involved in Labour Party और जेके बि रूलिंग पार्टीज़ आहिनि, पोइ उन में कंजर्वेटिव्स हुजे, लेबर पार्टी हुजे, या the way we raise a petition, so we have to go to the 10 Downing Street. So one of the key thing was to understand the हितां जे मुल्क जो कॉन्स्टिट्यूशन छा आहे, हिते कहिड़ा गवर्नमेंट इंस्टीट्यूशंस आहिनि जिन ते असांखे इन्फ्लुएंस करणु घुरिजे, and how we can create a bridge between Sindh and Europe as well, and especially human rights institutions. So in a way, World Sindhi Congress, Sindhi politics and Sindhi journalism given me all the tools that I needed to become more contributory in UK. And Rubina Parnaba hitanji politics mein involved rahi hai. So jade aun Wilson in me Labour Party mein engaged sister jo mukhe bar hoyo Sami nalo mujhe putre jo wo jade jao I took a time off. I used to work as a technology consultant in investment banking, but kafi dukhe pe the bar ke bado karan lai. Then I got involved in a local Labour Party office. So har जेको MP आहे उन जी constituency आहे, उन constituency जा जेके resident and they can join Labour Party if they have the same core values. So मूं Labour Party के join कियो as a member. Then Harriet Harman उन वक्त deputy पंहिंजो president, sorry, not what was her role? So Harriet Harman was a deputy prime minister at that time. So uha ai te unaje lai asan sajo event organize kayosi. So that was my first time I went in Labour Party's events, and after that I become more and more involved on local level. So uname fundraising bakanda si, campaign bahalainda si, and they made me as vice chair. Fabulous. ऐं हाणे हिकिड़ो असांजी ऑडियंस मां हिकिड़ो सुवाल आहे त मां चाहींदमि त असांजो जेको जेके सुवाल तव्हां प्लीज़ अनम्यूट कयो पाण खे। आई थिंक चाहे सॻे तव्हांखे सुवाल आहे। अदा सही सवाल। हा महिरबानी, हिकिड़ो त मां ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां शयूं ॿुधां पियो, ऐं ख़ासि करे सिंध मां जेके अदियूं आयूं आहिनि, अदी समो साहब, लोहार साहब, ॾाढी ख़ुशी थी ऐं बिल्कुलु तव्हां असांजे लाइ उत्साह आयो। मूंखे हिकिड़ो कमेंट आहे त वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे लाइ जेको तव्हां सवाल बि पुछियो ऐं अदी अमरीन बि ॻाल्हायो ऐं रुबीना बि चयो, त आउं सम्झां थो हिन मुख्य ते अदी सुरैया मखदूम खे भेटा ॾियणु ज़रूरी थींदी। ऐं सम्झां थो त उहा वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो जा असां लकी हुआसीं जो शुरूआत में ई ठहण में ई उनजो हिसो हुयो ऐं उन सां दरवाज़ो खोलियो, जंहिंजे करे ॿिया सभु कुझु हिमत अफ़ज़ाई थी। हिकिड़ो त इहो मां चाहींदो आहियां, प्लस सिंध में बि आउं सम्झां थो त सिंधी क़ौमी तहरीक ख़ासि करे जीअं सिंध वारनि में आउं सम्झां थो घटि रहियूं आहिनि वूमन लीडर, हुन में मैडम सुरैया जो हिकिड़ो कंट्रीब्यूशन हुयो, त मूंखे वरी इहो कमेंट क्वेश्चन कोई न आहे मूंखे। महिरबानी। ऐं मां बि इनखे सपोर्ट कंदमि त अदी सुरैया ही हुई जंहिं मूंखे बि आंदो ऐं अमरीन खे बि आंदो। बहिराणी यूनिवर्सिटी में असां पहिरें साल में हुआसीं त अदी सुरैया ही असांखे इंट्रोड्यूस कयो GSN पॉलिटिक्स, सॼो नेशनलिज़म जे हुन सां 89 जे दौर में जॾहिं जहिड़ा थिया हुन में असांखे फोरफ्रंट में अदी आंदो हुयो। सो मां बि पाण
अॼु जिते बि आहियूं असां अदी सुरैया जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे असांजी ज़िंदगी में बि पंहिंजे पर्सनल अचीवमेंट्स में बि पर पॉलिटिकल जर्नी में जेका असां कई I do thank you, Sagi, for that's an important point. Over to you, Benazir. You have more questions with Ambreen and Yes, please. बस इहो असल में सवाल या रुबीना बि इहो पॉइंट खई त मुंहिंजे ख़्याल में इहो सुवाल मोर अदी समो ऐं ॿिए ससु ऐं ॿिए अदी खां आहिनि त सिंध जी जेका क़ौमी तहरीक आहे उन में जेको औरतुनि जी जो फुक़दान आहे उन लीडरशिप में या उन तहरीक में उन जो छा सबबु आहे या उन जे लाइ हो कहिड़ी राय असांखे या सलाह ॾींदा त असां औरतुनि खे बि धरती जी तहरीक में क़ौमी तहरीक में असां शामिल करे सघूं महिरबानी त मां ससी खे चवंदमि त इनखे रेस्पॉन्स ॾे मां इन सवाल खे इहो रेस्पॉन्स कंदसि त जेको सिंध जी सियासत में औरत जो जेको सियासत में अचण जो जेको फुक़दान रहियो आहे त बेशक उन में जेको औरत जो उहा औरत जेका आहे सियासत में अची सघे थी पर उन जी ज़िंदगीअ में जेके चैलेंजिस आहिनि उन जी शुरूआत बि मर्द खां थी सघे थी सपोज़ असां वटि पैट्रियोटिकल सोसाइटी आहे स्टीरियोटाइप थिंकिंग आहे उन खां पोइ जेको आहे असांजो जेको मुआशिरो आहे इहा इजाज़त औरत खे कतई न ॾींदो आहे इवन हुनखे त जॉब जी इजाज़त बि नाहे ॾिनी वेंदी त सियासत त उन जे लाइ वॾी परे जी ॻाल्हि आहे त उन जे लाइ ओवरकम करण जे लाइ मां सजेशन उन्हनि पार्टीज़ खे इहा ई ॾेई सघां थी त जेसीं ताईं जेको फ़र्द सियासत थो करे उहो पंहिंजे घर खां सियासत शुरू न कंदो या उन जी इन्वॉल्वमेंट पंहिंजी घर जी औरत खां न थींदी तेसीं ताईं ही जेको रुझान आहे या बुरहान पंहिंजो जेको फुक़दान आहे असां वटि औरत जो सियासत जी लीडरशिप में न अचण त इहो बरक़रार रहंदो इन जे लाइ सजेशन मां इहा ई ॾींदसि त क़ौमी कारकुन आहे या लीडर आहे ॿिन्हिनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो उन मर्द खे त जेका सियासी किरदारु आहे उहो पंहिंजे घर जी औरत खां शुरू कंदो त पोइ इहो जेको मसइलो आहे उहो तॾहिं ई हल थी सघे थो जॾहिं हू पंहिंजे पाण ज़ाती घर खां उहा शुरूआत करे परफेक्ट थैंक यू ससी सोरठ तव्हांखे कुझु आहिनि कमेंट्स इन इशू ते हा सही आहे उसमें असां वटि मसलो ईअं आहे जो मां सम्झां पई पर हर हंधि सोच जी बि थी सघे थो पर असां वटि हाणे जेका आदा सारंग जोयो वारनि जी तंज़ीम ठही आहे उन्हनि हिकु मर्कज़ ते औरतुनि खे ॾियनि था न उन में इहो आहे अलॻि सां विंग औरतुनि जी न आहे उन में इहो आहे त बाबा मर्द सां गॾु औरत बि मर्कज़ी उहिदेदार थी सघे थी ऐं उन में सियासत सां गॾु पंहिंजी जिदोजहद करे सघे थी पर जेके पोयूं असां ॾिसूं जीअं SUP थी वई जसकम आयसर थी वई जसकम बशीर खान थी वई GSN तहरीक थी वई जेके फर्दर तंज़ीम उहे जेका सो इन पाकिस्तान में रही करे सियासत कनि थियूं या वरी आज़ादी पसंदि सो मुंहिंजो मेन जेको मां हिकिड़ी ॻाल्हि बि रखंदसि जेके आज़ादी पसंदि तंज़ीमूं आहिनि त पहिरियां हू पंहिंजे घर जी औरत खे आज़ादी ॾियनि उनखे नथा ॾियनि अलबत्ता जेके औरतूं उन्हनि सां गॾु कुलो कुलो मिलाए हलनि थियूं सियासत कनि थियूं हिन रियासत उन रियासत जे जबर जे ख़िलाफ़ जिदोजहद कनि थियूं क़ौमी इशूज़ ते सियासी इशूज़ ते ऐं सिंध वतन जी आज़ादी उन्हनि जी वसीलनि जी आज़ादी जे लाइ त उन्हनि खे स्पेस छो नथा ॾियनि उन्हनि खे उहो स्पेस ॾियणो पवंदो जॾहिं मर्कज़ तां जेके आइन ठाहिया आहिनि ॾिसो टाइम जे हिसाब सां तव्हां आइन ठाहींदा आहियो उन में एडिशन कंदा आहियो उन में तरतीब कंदा आहियो उन में चेंजिंग थींदियूं आहिनि त ईअं ई तव्हां सिंध जी जेके आज़ादी पसंदि तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे उहा शुरूआत करणु घुरिजे मां सम्झां थी उन्हनि खे 2026 खां ई इहा पंहिंजे आइन में तब्दीली करणु घुरिजे त जेका हू विंग ठाहिनि था औरत जी न उहा उनखे माइनस कनि उनखे काटा करे छॾनि उहे औरत खे मतिलबु जिन्स जे हिसाब सां तव्हां उनखे माना पार्टीशन छो था कयो तव्हां हिकु मर्द आहे ऐं औरत आहे तव्हां फर्द जी हैसियत सां इंसान हैसियत सां उन्हनि खे बराबरी जो हक़ ॾियो पोइ तव्हां ॾिसो त औरत तव्हांखे नतीजा ॾिए थी या नथी ॾिए अलबत्ता उन्हनि जूं तहरीकूं जेके ठहियल आहिनि ऐं मां सम्झां थी जेके आइन बि ठाहिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में उहे आइन बि मर्दनि ठाहिया हूंदा औरतुनि न ठाहिया हूंदा सो मां उन्हनि खे सजेस्ट कंदमि त उहे जेके पोयूं जेके सोचूं आहिनि असांजो उहे तव्हां तब्दील कयो उन्हनि मर्द हज़रात खे बि मां सजेशन बि ॾींदसि सलाह बि ॾींदसि ऐं अर्ज़ बि रखंदसि आया दुनिया चेंज थिए पई न असां वटि औरत जो जेको किरदारु आहे तमामु अहम आहे ऐं औरत जॾहिं जिदोजहद में अचे थी उहा नतीजा ॾिए थी असां वटि MRD तहरीक थी वई उन में तमामु घणो पंहिंजो किरदारु अदा कयो
नो डाउट अवामी तहरीक जेके सिंधियाणी तहरीक आहे उन्हनि जा किरदार रहिया आहिनि पर उहे बि महदूद ऐं मां सम्झां थी महदूद रहिया आहिनि पर मां चवां थी उहे बि जेके सिंधियाणी तहरीक जो असांजी सिंध में जेके सियासत कनि थियूं हू एक्टिविज़म में बि अचनि रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके असांजा इशू थियनि था ऐं सिंध जा जेके क़ौमी जेके इशू थियनि था न उन में अचनि ऐं पंहिंजो किरदारु अदा कनि सो लास्ट में बि मां पंहिंजे जेके शागिर्द विंग आहिनि उन्हनि खे बि मां सजेशन ॾींदमि त शागिर्द विंग मां जेके औरतुनि जेके शागिर्द आहिनि उहे ख़तमु कनि हू बाक़ाइदा मर्कज़ी आहिनि असांजी क़ौमी तहरीकनि जे अॻुवाननि खे बि अर्ज़ु कंदासीं त उहे शयूं उहे आइन पंहिंजा चेंज कयो ऐं तब्दील कयो औरतुनि खे अॻियां आणियो ऐं औरतूं नतीजा ॾींदियूं नो डाउट इनकलाब जे लाइ चवंदा आहिनि इनकलाब में औरत जो तमामु घणो अहम रहंदो जेकॾहिं क़ौमी तहरीक जूं जेके तंज़ीमूं आहिनि हू चवनि थियूं त असीं वतन जी आज़ादी हासिल करणु चाहियूं था वतन जी वसीलनि जी आज़ादी मां सम्झां थी त सोरठ खे अदी उमरा खे ऐं ससुई खे मां पाण बि इन मामले में असांखे सभु जेके नेशनलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन आहिनि असांखे उन्हनि सां ॻाल्हाइणु खपे इन इशू ते त कीअं इहो जेको आहे इन शइ खे गैप खे ख़तमु कयो वञे दिस इज़ वेरी इम्पोर्टेंट इशू ऐं मां इहो एक्शन खणां थी पाण सां गॾु ऐं इन ते कंदमि ऐं कमु पंहिंजी भेनरुनि सां गॾु इन जे मां एक्चुअली वरी वापसि वेंदमि सॉरी अम्बरीन तोखे सवाल आहे त प्लीज़ कंट्रीब्यूट कर Sorry, I just wanted to highlight the Adi Chayona that we have to make it like a constitutional change within national parties. I think not only we have to do a constitutional change, but we have to create infrastructure as well. The jekada Sindhi leadership में असांखे माइन खे आणो आहे त उहे कीअं सस्टेन करे सघनि उहा पोजीशन छो जो हिन वक़्तु जेकॾहिं लीडरशिप सिंध में मर्द आहिनि त they usually kind of devise how they raise the funds, how they will manage political influences and etc. So we have to ensure not only they get a part within the constitution, which is a part, but we have to create an infrastructure to support those positions as well. न इहा बि सुठी पॉइंट आहे ऐं मूंखे बि इहा पॉइंट हुई त जॾहिं असां लीडरशिप में बि छा आहे त जॾहिं मायूं अचनि थियूं त उन्हनि मां एक्सपेक्टेशन बि साॻी आहे मां चाहियां थी त कीअं असां पंहिंजी जेके ॻाढ़ी झंडी वारियूं पार्टियूं आहिनि या नेशनलिस्ट पार्टियूं आहिनि उनखे कीअं कन्विंस कजे त औरतुनि जी जेकी चैलेंजिस आहिनि सच एज फोर्स कन्वर्जन अंडर एज मैरिजेस या पब्लिक लाइफ में अपॉर्चुनिटीज़ घटि इहे कीअं how can we make it a core to the nationalist agenda? It doesn't, माना जॾहिं बि मां रेज़ कंदी आहियां मूंखे चवां इहो माइन जो इशू आहे तूं माई आहे तूं बसि इहो हिन ॻाल्हि खे डील कर पर इहो कोर हिसो न आहे सॼी जदोजहद जो मां चवां थी इहो कोर हिसो आहे जदोजहद जेसि ताईं असांजी माइनॉरिटी जी छोकिरियूं असांजी छोकिरियूं सेफ न हूंदियूं कीअं असांजो कोर एजेंडा न आहे इनखे कीअं मैनेज कजे कीअं कम्युनिकेट कजे छा थो करे सघिजे इन सॼे स्पेस में अदा लखू असां जॾहिं बि मिसाल तो फोर्स कन्वर्जन जो मसलो जॾहिं बि इंटरनेशनल प्लेटफॉर्म ते रखियो आहे ऐं त असीं इहो ईमानदारी सां सम्झूं था त इहो मसलो रिलीजियस नाहे इहो यानी सियासी पार्टियुनि ॿिनि सभिनी खे छॾियूं असांखे इहा ॻाल्हि फंडामेंटल सम्झणी पवंदी असां इनखे सदाईं सिंध जी क़ौमी सियासत जो जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि मां हिकिड़ो सम्झूं था छाकाणि जो असीं इहो सम्झूं था त जेका असांजी वालार आहे मिसाल तौरु यानी जेके ॾंभ असां पार्टीशन जे नतीजे में सठा बज़ाहिर ठीकु आहे हिंदू लॾेगा असांजो सिंधी सॼो मिडिल क्लास जेको मिडिल क्लास को हिकिड़े ॾींहं में कोन थो ठहे लिटरली तव्हां इहो उन्हनि जा पढ़ो हिकिड़ो हज़ारनि सालनि जो प्रोसेस आहे हुन में मिडिल क्लास ठहे थो साल विच में उन्हनि उहो कढी छॾियो यानी सिंधी ॿोली चओ बाबा सिंधी ॿोली जेका आहे इहा पढ़ाइणु बंदि कयो सॼो सिंध जेको माण्हू जेको बाक़ी बचो उहो बि एलिनेट थी वियो ऐं उहो अञा ताईं उहे ॾंभ सऊं था अलाए केतिरा ॾहाका अञा लॻंदा अञा त परे पंदा जेको अञा ताईं उनजा असर हलंदा अलाए कॾहिं वञी उहे असर ख़तमु थींदा हीअ सॼी कोशिश ई आहे त उन खां पोइ हणी धुणी हिकिड़ो सिंध जो मिडिल क्लास आस्ते आस्ते इमर्ज थिए थो ही बुनियादी तौर ते अटैक उन ॻाल्हि ते आहे
त उन मिडिल क्लास खे वरी बि डिस्टेबलाइज़ कयो, उनखे लॾायो। उनजो ही जेके बि माण्हू जेके इन में मेन परपेट्रेटर्स आहिनि, उहे सभई सिस्टमेटिकली स्टेट उन्हनि खे स्पॉन्सर करे थी, मदद करे थी, ऐं उन जे नतीजे में सिंध में मतिलबु हाणे तमामु वॾी शइ, सिंध जा उहे इलाइक़ा जिते पंहिंजो वधि में वधि गैस आहे, पेट्रोल आहे, उन में हू सॼो मिसाल तौरु शहरनि में जेका आबादी जेका सूरत आहे, सॼे बरसगीर में हे हिंदुस्तान पाकिस्तान थियो, सॼे बरसगीर में डेमोग्राफीअ में किथे बि एॾी तब्दीली न थी आहे जेतिरी असां वटि थी आहे। अच्छा, हाणे बि हो चाहिनि था त इहे जेके इलाइक़ा आहिनि जिते वधि में वधि गैस ऐं तेल आहे, उते सिंधी हिंदू जेको मिडिल क्लास सिंधी आहिनि असां लाइ, उहो जेको आहे उनखे डिस्टेबलाइज़ करे भॼनि था पिया। तंहिंजे करे हू बेसिकली इहो अटैक उन्हनि सिंधी हिंदुनि ते न आहे, इहो अटैक सिंध ते आहे। ऐं जेसि ताईं असीं इहा ॻाल्हि, इहो असांजा जेके की मसइला आहिनि, छाकाणि हिकिड़ा मसइला थियनि था जिन जा फौरी असर थियनि था। मिसाल तौरु कैनाल में पाणी बंदि कयूं, सोक थी वई, गोड़ा थी वई, ॿनियूं सुकी वयूं, ठीकु आहे। हिकिड़ा मसइला थियनि था जिन जा, मिसाल तौरु जेका लॾ पलाण थी, उन जा असर अञा ताईं हलनि था, केसि ताईं हलंदा। ही जेको हुन अटैक था कनि, उन्हनि जा असर, मिसाल तौरु यानी रुगो वेचण वारनि ॾींहंनि में ऑन एवरेज ह्यूमन राइट कमीशन ऑफ पाकिस्तान चवे त 10,000 सिंधी लॾे हलिया था वञनि ॿाहिरि। इहो आस्ते आस्ते उन्हनि इलाइक़नि में जिते सिंधी वरी बि वञनि पाड़ू कोड़ियूं, उन में वरी उनखे ख़तमु करे उन्हनि खे वालाइण चाहिनि था। तंहिंजे करे सिंध जे उहे जेके दुरियूं, जेके सिंध जी वतन दोस्त, क़ौम परस्त, आज़ादी जी जिदोजहद कनि थियूं, उन्हनि खे इहा ॻाल्हि इन पर्सपेक्टिव में सम्झणी पवंदी। तो सम्झनि था त इहो पेरिफेरल मसइलो आहे, जेको सो रिलीजियस मसइलो आहे, उन्हनि खे पोइ रिकवर करण जे लाइ सॼो कनि था। तंहिंजे करे असांखे इहा ॻाल्हि हुननि खे सम्झाइणी पवंदी। कॾहिं कॾहिं हुननि ते हू जेको दुश्मन सो 1000 मसइला पैदा करे थो, डेली जे बेसिस ते मसइला पैदा करे थो। उन्हनि खे हुनखे ख़बर नथी पए त कहिड़ा मसइला जिन ते असांखे फोकस करणो पवे। ऐं उन्हनि में जेका ॻाल्हि अधीअ वारनि कई, त असांखे बुनियादी तौर ते जेको हिकिड़ी ॻाल्हि त हिनखे सम्झाइणी पवंदो, इहो मसइलो मज़हबी न आहे, इहो सिंध जो क़ौमी मसइलो आहे। ऐं हिन जा असर जेके थींदा उहे असांखे वरी ॾहाकनि ताईं भोगणा पवंदा। सो इहा ॻाल्हि सम्झाइणी पवंदी हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि जेका अॼु सॼे जी आहे, त जेसि ताईं सिंध जे उहे इहो लिटमस टेस्ट हुजे। असीं सिंध जे आज़ादी जी ॻाल्हि था कयूं, ख़ुशहाली जी ॻाल्हि था कयूं, माई का बि न खणंदासीं। भई कहिड़ी मतिलबु त उहो बिटाई जो हिकिड़ो शेर आहे त कूड़ो तूं कुफरसी काफ़र न कोठाए, हिंदू हॾमां आई जणियूं तो न जॻाए। सो ॻाल्हि ते हवाला कयां, सॼो ॾींहुं ॿाहिरि बसि आउं सिंध लाइ मरी वियो आहियां। बाक़ी रुबीना मूंखे न खपे, अंबरीन न खपे, शायदा न खपे, सोरठ न खपे, सभु न खपनि। बाक़ी आउं लीडर थी ईअं मोतबर थी ईअं थी, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। तंहिंजे करे दिस शुड बी अ लिटमस टेस्ट। ख़बर अथव हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, उनखे चइबो आहे पॉज़िटिव डिस्क्रिमिनेशन। पॉज़िटिव डिस्क्रिमिनेशन मिसाल तौरु अलाही सबबनि जे करे हे सॼे समाजी तसुब ऐं जेको वॾे को समाज आहे, उन सॼे जे नतीजे में जेका सूरत हाल थी आहे, पॉज़िटिव डिस्क्रिमिनेशन हीअ आहे। मिसाल तौरु असीं ॿाहिराड़ीअ में रहूं था, ग़रीब माण्हू, मुंहिंजो अबो जेको सो कुर्मत करे थो, हाणे आऊं उहो अंग्रेज़ी। तंहिंजे करे इहो कबो आहे त उन्हनि माण्हुनि खे जेके असांजे सॼे उन सिस्टम जे करे हेठि मारिया विया आहिनि, उन्हनि खे इज़ाफ़ी ॾियो। तंहिंजे करे औरतुनि जे सिलसिले में इहो लिटमस टेस्ट हुजणु खपे। त हाणे हिन वक़्तु जेके बि पार्टियूं आहिनि, इवन हिकिड़ी ॻाल्हि जेका अदी सोरठ चई त सिंधियाणी तहरीक ज़बरदस्त, पर सिंधी अवामी तहरीक जेका की लीडरशिप आहे, उन लीडरशिप में मिसाल तौरु जेके बि तहरीक जेके पार्टियूं, कंहिंजो नालो कोन था खणो, पर उन में लीडरशिप में हलो सम्झो था त हाणे असीं वॾा लीडर आहियूं, तोखे ख़बर कान्हे का, पर जेकॾहिं वाकई असीं शयुनि में ईमानदार आहियूं त असांखे पॉज़िटिव डिस्क्रिमिनेशन करे असांखे औरतुनि खे हुन में खणणो पवंदो। पोइ माण्हू सॼो सिखे प्रोसेस में थो। अंबरीन ॻाल्हि कई न त बाबा असीं हे सॼो असीं पाण सिखिया किथां आहियूं?
तो हलण जे करे सिखिया आहियूं न, माण्हू तजुर्बनि में सिखे थो। त माण्हू खे तजुर्बा ई न ॾींदो त माण्हू कीअं सिखंदा। ऐं मेंटोरशिप आहे सही, उन में माण्हू सिखे थो। ईअं न त की सवलियूं ॻाल्हियूं, इलाही मसइला आहिनि उन समाज में, तमामु घणा मसइला आहिनि, पर इहा लिटमस टेस्ट हुजे त क़ौमी तहरीक खे, मिसाल तौर उन जूं सेंट्रल बॉडीज़ हूंदियूं न, सेंट्रल कमेटी हूंदी या वॉट एवर जेके बि फॉर्मुलेशन हुजूं, उन में हींअर त मूंखे त का हिकिड़ी बि औरत नज़र कान थी अचे, पर कम से कम हिकु ॿ त एज़ खणनि न। उनजे करे ॿ टे ॻाल्हियूं थींदियूं। हिकिड़ो त औरतुनि में कॉन्फिडेंस ईंदो। जीअं मिसाल तौर अधी उमिरि ॻाल्हि कई न, त अॻे चवंदा त हे मायूं वञनि थियूं, वञी थियूं गोड़ कनि, पर जॾहिं उन्हनि जा ॻोठ जा उहे 1200 मज़दूर बहाल थिया त उनखे ख़बर पई त न, औरतुनि जो जेको एहतजाज आहे उनजो फ़ाइदो थिए थो। त औरतुनि खे जेकॾहिं खणंदा ई न त कहिड़ी ख़बर त उनजा असर कहिड़ा थिया। तंहिंजे करे असांखे, ऐं ख़ासि करे जेके उते अदियूं वेठियूं आहिनि, इहो उन्हनि खे चवणु खपे, सम्झाइणु खपे त ख़ुदि हुननि जूं जेके तंज़ीमूं आहिनि से मज़बूत थींदियूं, हुन जूं तहरीकूं मज़बूत थींदियूं। ऐं इहा लिटमस टेस्ट आहे त पंहिंजे सेंट्रल कमेटी या जेका बि बॉडी आहे उन में एज़ हिकिड़ी घटि में घटि 2 औरतूं खणनि, पोइ अॻिते पाण ई उहे पंहिंजे औरतुनि जे लाइ रस्तो साफ़ कंदियूं, पैदा कंदियूं, तरबियत कंदियूं, ऐं उन्हनि खे ॿियनि जेको सो तयारु करणु खपे, ख़ुदि नौजवान नस्ल खे बि। छाकाणि सुभाणे हिकिड़ो वॾे में वॾी जेको सो जेको ट्रेजिडी थी त सिंध में तमामु वॾा आलीशान लीडर्स, पर ज़ाहिर आहे त कंटिन्यूटी जनरेशन जी, पर ईअं बि न आहे। ऐं सिंध में तमामु घणी जेका सा सुजाॻी आहे सिंध जी औरतुनि में, उन सभिनी हालतुनि जे बावजूदि सिंध जी औरत जेको किरदारु अदा कयो आहे उनखे रियली जस लहणनि, ऐं असीं उनजा थोराइता आहियूं। महिरबानी। थैंक यू अदाला को वेरी बेनज़ीर, अगर तोखे कंटिन्यू करणो आहे डिस्कशन। हा, मूंखे इहो सवाल हुयो, एक्चुअली अदी शायदा खां शुरू था कयूं, पोइ अदी अम्बरीन सां, पर तव्हांजो छा मशवरो हूंदो त ॿिया जेके यूथ आहिनि, जीअं मां सोचां थी मुंहिंजी जनरेशन में जेके आहिनि हिते सिंधी छोकिरियूं, उहे छा करनि त लोकल पॉलिटिक्स में एंटर करनि ऐं हिते एक्टिविज़म में सक्सीड थियनि। तव्हां छा चवंदव? थोरो तव्हां हिन ते टच कयो त तव्हां कम्यूनिटी जो पार्ट थियो, हुन खां अॻियां छा? जीअं हाणे मुंहिंजा 2 नंढड़ा ॿार आहिनि त मां सोचां थी मूंखे इंट्रस्ट आहे, पर रियलिस्टिक केतिरो आहे, छो की मुंहिंजी जॉब बि आहे, ॿार बि आहिनि, ऐं बाक़ी बि लाइफ आहे, सो पर इहो बि इम्पोर्टेंट आहे। त तव्हां छा मशवरो आहे? हाँ बस जी अॻु में मां चयो बेनज़ीर त ऑफ कोर्स यू हैव टू बी पार्ट ऑफ द कम्युनिटी। त तव्हां कम्युनिटीज़ जी जेके एक्टिविटीज़ वग़ैरह उहे अटेंड करियो, माण्हुनि सां कम्युनिटी वारनि सां ॻाल्हायो ॿोलायो, ऐं पहिरीं त तव्हां वटि ज़रूरु जेको सो हूंदो ई इहो प्लेटफॉर्म हूंदो जेको असां वटि बि आहे, त लोकल जेको DTC जीअं असां डेमोक्रेट टाउन कमेटी चवंदा आहियूं, त तव्हां वटि बि अहिड़ो क़िस्म जो कुझु न कुझु हूंदो, त उते जेकॾहिं थी सघे त तव्हां उते वञी उन्हनि जूं मीटिंग्स वग़ैरह अटेंड करियो। त उन्हनि सां तव्हांखे जेको सो ख़बर पवंदी त कीअं जेको सो उहो सिटी जो सॼो सिस्टम, सॼी साइकिल कीअं थी हले। ऐं ॿियो ऑफकोर्स पंहिंजे ॿारनि खे वठी वञो। असांजा जॾहिं 2 नंढड़ा हूंदा हुया तॾहिं असां का बि एक्टिविटी असां मिस न कंदा हुआसीं, ऐं उनजो हिकिड़ो रीज़न बि इहो हूंदो हो त ऑफकोर्स हिते ॿार जेकॾहिं स्कूल वञनि था त सैटरडे संडे ते वरी तव्हां छा करियो? ज़ाहिर ॿार त ॿार आहिनि न, उन्हनि खे त एक्टिविटीज़ खपनि। त पोइ उन्हनि जे करे बि असां इलाही सारियूं एक्टिविटीज़ असां जॉइन कयूं हुयूं। पोइ उन में भले लोकल फेयर थी वियो, पोइ भले उहो किथे बि लोकल फेयर हुजे, भले असांजे ब्रेनफर्ड में हुजे, असांजा एडजसेंट सिटी आहिनि, गिलफर्ड हुजे, ईस्ट हेवन हुजे या न्यू हेवन आहे, कि जिते बि कुझु बि हूंदी हुई, का बि एक्टिविटी हूंदी हुई न, असां उते पुॼी वेंदा हुआसीं ॿारनि सां गॾु। त उन्हनि सां छा थो थिए, तव्हां जेको न, तव्हां जॾहिं रेगुलरली तव्हां उन्हनि में वेंदव न, त तव्हांजी पाणी न सलाम दुआ थी वेंदी। ऐं स्पेशली ॿारनि सां त ॾाढो तकिड़ो तव्हां जेको सो पोइ ॿियनि पेरेंट्स सां तव्हां इंगेज थी वेंदा आहियो। त ऑफकोर्स तव्हां ॻाल्हाईंदा आहियो लाइब्रेरी जी, जीअं लाइब्रेरी जा प्रोग्राम्स हूंदा आहिनि, लाइब्रेरी जा प्रोग्राम्स असीं अटेंड करणु वेंदा हुआसीं ॿारनि सां गॾु, ऐं उते इलाही सारी मदर्स सां मिलंदा कंदा हुआसीं। पोइ उन्हनि सां ॻाल्हाईंदा हुआसीं त हो छा था कनि, या सिटी में छा पियो थिए। त इन्हनि सां बि तव्हांखे इलाही सारियूं ख़बर पइजी वेंदी त तव्हां जेको सो कम्युनिटी में इन कीअं थियो। इहो ई मां सजेस्ट करे सघां थी त तव्हां पंहिंजी सैटरडे संडेज़ स्पेशली तव्हां जेको सो ॾियो, त तव्हां भले पंहिंजी सिंध जे लाइ बि कमु करियो, जेको असां बि कंदा आहियूं। मां सना में बि कमु करे चुकी आहियां 2 साल एज़ अ वुमेन वाइस प्रेसिडेंट। मां WSC जो बि कमु कंदी आहियां।
ऐं UN में जॾहिं बि असांजो न्यूयॉर्क में थींदो आहे लास्ट ईयर खां, त मां उहो बि वेंदी आहियां, उते बि मां ॻाल्हाईंदी आहियां। त उहो बि मुंहिंजो कमु जेको न साइड में उहे हले पियो, त मां सिंध ते उहो ई मां चवंदी आहियां न, त उते त असां ईअं ॼावा आहियूं न, उहा त असांजी सिंध धरती आहे न, उनखे त असां नथा छॾे सघूं। त उन जा जेके बि इश्यूज़ आहिनि उन्हनि ते बि मां कमु कंदी रहंदी आहियां। पर वरी उन सां गॾोगॾु मां चवंदी आहियां त हीउ बि मुंहिंजो घरु आहे, जिते मां पंहिंजी फैमिली ठाही आहे, जिते मां जॉब करियां थी। त उन्हनि में जेकॾहिं तव्हां एक्टिव थी सघंदव त इहो ई आहे त तव्हां डेली माना तव्हां पंहिंजा लोकल न्यूज़पेपर जेके आहिनि, असांजो बि हिकिड़ो लोकल आहे, उहो ईंदो आहे, उन में सभई एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि। उन सां तव्हांखे इलाही तव्हां एंगेज थींदव, तव्हांखे ख़बर पवंदी, ऐं तव्हांजे ॿारनि खे बि मज़ो ईंदो ऐं तव्हां बि इंजॉय कंदव। त इहो ई मां सजेस्ट कंदमि। त ऑफकोर्स तव्हां पंहिंजी कम्युनिटी सां उथो वियो उते चैट में। ऐं हाणे अदी रुबीना मां तव्हां ॾे Yeah. over to you. Yeah, thank you very much. So before I'll conclude kyan session ke cho jasa ke 10 minute bachyan, त मां actually अदरी अमरा के चंदम हिकड़े मिनट जो हिकड़ो को मैसेज ॾियण चाहे थी। जेके वालदेन हूं न, असीं चाहंदा त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए, मुंहिंजो पुटु इंजीनियर थिए, मुंहिंजो पुटु साइंटिस्ट थिए, पर असां मां कोई कोन चाहींदो आहे त मुंहिंजो पुटु सुठो कारकुन थिए, मुंहिंजो पुटु सुठो सियासतदान थिए। छो त असांखे, असां जहिड़ी सोसाइटियुनि खे सियासत में फबणी कोन ईंदा आहिनि। उते चवंदा आहिनि त बसि सियासत करणु कमु त वॾेरनि जो आहे, पैसे वारनि जो आहे, ग़रीब जो कहिड़ो आहे। पर असांजो अल्टरनेट आहे सियासत। जेसिताईं तव्हां सियासत नथा कयो, जेसिताईं तव्हां सियासत खे नथा सम्झो, माशियात खे तव्हां नथा सम्झो, त तेसीं ताईं तव्हां कुझु नथा करे सघो। ऐं नौजवाननि लाइ असांजो इहो ई पैगाम आहे त तव्हां वधि खां वधि सियासी पार्टियुनि खे जॉइन कयो। भले तव्हां कहिड़ी बि पार्टीअ खे जॉइन कयो, घटि में घटि त अवेयरनेस त हुजे त असांजा इदारा कीअं कमु कनि था, ऐं असां बहस ते इंसान असांजो कहिड़ो फर्ज़ु आहे त असीं हिन समाज खे, जेको ही कोड़ियो समाज आहे, जीअं अदा लख ॻाल्हि कई आहे, उनजी ॻाल्हि खे अॻिते थी वधायां त उहा जेका ॻाल्हि कई हिंदू बिरादरी, त हिंदू बिरादरी हितां लॾे थी वञे। ऐं जेको हिते मज़हब मटाए छोकिरियुनि जी शादी थी कनि, त आउं हिन में चवंदसि इहो हिंदुनि जो मसइलो कोन्हे, ही तबक़ाती सिस्टम आहे। हिंदू हिते वॾा वापारी रहनि था, उन्हनि जूं भला छोकिरियुनि खे नथा अगवा करे उन्हनि जूं शादी, उन्हनि जा मज़हब मटाए शादियूं कनि, त इहो सिर्फ़ु ग़रीब सां थिए थो। उहो ग़रीब जी हारियाणी मुस्लमान जी धीउ हुजे त उनखे खणी जेको कारोकारीअ में क़त्ल करे, वरी उन्हनि जे कंहिं न्याणीअ खे संग चटीअ में ॾेई था वञनि। त हीउ सिर्फ़ु ग़रीबी ऐं अमीरीअ जो बि फ़र्क़ु आहे, रुॻी हिंदू मज़हब जो कोन्हे कमु। ही सभु रियासत जे सरपरस्तीअ में था थियनि। तव्हांखे ख़बर आहे त जेका असांजी रियासत आहे उहा केॾी बदमाश आहे। सॼी दुनिया मां जागीरदारी जी लानत ख़तम थी वई आहे, पर हितां पाकिस्तान मां कोन थी ख़तम थिए। छो त इहा जेका जागीरदारी आहे, इहे जागीरदार असेंबलियुनि में बि इहे वेठा आहिनि, वज़ीर बि इहे आहिनि, मिनिस्टर बि इहे आहिनि। त हाणे उहे किथां पैदा कंदा त इहा औरत जेका असांजी अचे बराबरी करे, त बराबरी पाण खे कोन मिलंदी, बराबरी पाण खे वठणी पवंदी। ऐं वठ बि कीअं, जॾहिं पाण कंहिं न कंहिं सियासी पार्टीअ सां लाॻापो रखूं, पंहिंजी पार्टी ठाहियूं, तॾहिं पाण वठी सघंदासीं पंहिंजा हक़, न त पाण कोन वठी सघां। तंहिंजे करे अॼु हिन प्लेटफॉर्म तां सिंध जे सभिनी न्याणियुनि खे इहा अपील थी कयां त तव्हां सियासत में हिसो ज़रूरु वठो। जॾहिं तव्हां सियासत में हिसो कोन वठंदो त तॾहिं तव्हांजा हक़ बि तव्हांखे कोन मिलंदा। पोइ उहे चाहे सियासी हुजनि, चाहे समाजी हुजनि, कहिड़ा बि हुजनि। कानून ठाहिया अथनि, ज़रदारी आयो, कानून ठाही त बाबा जेको आहे ही जेको माइनि खे हिरासमेंट करे थो वञे, कानून ठाहियो, उन कानून में कहिड़ो उन ते अमल त कुझु बि कोन थियो। प्रिया कुमारी हिकिड़ी छोकिरी आहे न्याणी, उनखे केतिरा साल थी विया आहिनि, उनखे खणी विया आहिनि। उन लाइ आहे कानून। त कानून खे बदिलण लाइ ऐं कानून जी गवर्नमेंट खे बि क़ाइमु करण लाइ आम माण्हू खे अॻियां अचणो पवंदो। जेसिताईं असीं चवंदासीं त ही कंहिं ॿिए जो कमु करणु खपे, अदी रुबीना खे करणु खपे, अदी उमरा खे करणु खपे, ॿिए खे करणु खपे, तेसिताईं कोन न। आउं चवां इहो कमु मूंखे करिणो आहे। जेसिताईं असीं हिन कम खे पाण ऑनर न कंदासीं त ही समाज जी अण बराबरी आहे। हिते माण्हुनि खे तालीम नथी मिले, सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि, बिजली कोन्हे, गैस कोन्हे, महांगाई एॾी आहे। इहे सभु मसइला असांजा गॾियल मसइला आहिनि। तंहिंजे करे असांखे जदोजहद गॾु करणु खपंदी। जेसिताईं असीं इहा सोच पैदा न कंदासीं, तेसिताईं समाज में असीं कुझु बि करे कोन था सघूं। तो औरत जी सियासत करणु मस्ट आहे।
जेसिताईं ज़बरदस्त औरत आदि अॻियां अमरा। कोन ईंदी तेसिताईं समाज चेंज कोन थींदो। औरत दुनिया जी अधु आबादी आहे। तव्हां ॾिसो यूरोप में वेठा यूरोप जी ॻाल्हि करियो था न, यूरोप कीअं चेंज थियो। उते मर्द बि कमु कयो, औरत बि कमु कयो, कंहिं हद ताईं उते आज़ादी आहे। पर हिते छा आहे, हिते सिर्फ़ु मर्द अॻियां अचो त मर्दाणो समाज आहे, इन जे करे औरत खे अॻियां अचण कोन था ॾियनि। पर असां इहो चई सघूं था सिंधियाणी तहरीक त रसूल बख्श पली जो वाहिद सिंध जो बल्कि पाकिस्तान जो सियासतदान हो जंहिं पंहिंजे घर खां शुरूआत कई, पंहिंजियूं धीअरूं आंदई, पंहिंजियूं भेणूं आंदई, पंहिंजो सॼो ख़ानदान हिन पार्टी में आंदई। ऐं ग़रीब उहे मायूं जेके मूंझड़ियूं हारियाणियूं, जेके सियासत जे अलफ़ बे जी ख़बर कोन्हे, उन्हनि खे आंदई। अदी ज़ाहिदा जो किरदारु तव्हां ॾिसो, अदी मुमताज़ जो किरदारु ॾिसो। अदी मुमताज़ त मूं वांगुरु बिल्कुलु अणपढ़ी, उहा असांजी सिंधियाणी तहरीक जी सदर थी। अवामी तहरीक जी ॻाल्हि कनि था त कोन था आणनि। अवामी तहरीक में अदी हूर निसा पली जो असांजी मरकज़ी नायब सदर हुई। असांजी ॿी भेण आहे महानूर मल्ला, उहा असांजी लीगल एडवाइज़र आहे असांजी अवामी तहरीक में। तो जेके नथा ज़बरदस्त। कनि उन्हनि खां पुछाणो, उन्हनि खां ज़रूरु पुछाणो करणु बिल्कुलु खपे त भाउ तव्हां सियासत कयो था त सियासत कहिड़े बेस ते, जेका अधु आबादी आहे तव्हां उनखे नज़र अंदाज़ कंदो त तव्हां कामयाबु कोन थींदो। ऐं आउं इहो थी चवां त हीअ रुॻी औरत जी बदनसीबी न आहे, ही मर्द जी बदनसीबी आहे। जेकॾहिं असीं सियासत में औरत खे आणियूं, हिते रुॻी औरत गुलाम न आहे, हिन समाज में मर्द बि गुलाम आहे। जेसिताईं औरत मर्द गॾिजी कमु न कंदा तेसिताईं असां पंहिंजा गोल अचीव करे कोन सघंदासीं। थैंक यू, तमामु सुठो। सोरठ हिकु मिंट ठीकु आहे। छा बसि मैसेज? हिकु मिंट जो मैसेज त बसि इहो ई थींदो त मां असांजी जेके भेनरूं मूंखे ॾिसनि बि थियूं हींअर असां सां गॾु, जेके सेशन में गॾु आहिनि, ऐं उहे अमड़ियूं जेके घरनि में वेठियूं आहिनि, मां उन्हनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि। ऐं उन्हनि खां सवाल बि हिकिड़ो हूंदो त छा असांजे घर में जॾहिं असांजी धीअरूं वॾड़ियूं थींदियूं त उन्हनि खे थांव धोअण लाइ चवंदा आहियूं, वञो तव्हां वञी थांव धो। तव्हां पंहिंजे पुट खे बि छो न चवंदी आहियो त बाबा तूं बि वञी थांव धो न। जॾहिं घर जी औरत जेका माउ आहे न असांजी, जॾहिं धीअ खे ॿुहारी ॾियण लाइ चवंदी ऐं पुट खे न चवंदी न, त पोइ हुनजो असर वॾा थींदा न पोइ थींदा। जॾहिं उहे शादियूं कंदियूं, घरनि में वेंदियूं, त उन्हनि खे स्पेस न मिलंदो ऐं घर जो कमु कंदियूं या ॿाहिरि वञी सियासत कंदियूं। जॾहिं उन्हनि खे स्पेस मिले ऐं उन्हनि जो साथी हुननि सां गॾु कमु कंदियूं त नो डाउट उहे वञी कमु कंदियूं। सो असांजी अमड़नि खे इहो अर्ज़ु आहे त तव्हां इहा शुरूआति पंहिंजो पाण खां, पंहिंजे पुट खां शुरू कयो। जेतिरो कमु तव्हां पंहिंजी धीउ खे ॾियो था, थांव ॿुहारी मानी, उहो साॻियो ई कमु तव्हां पंहिंजे पुट खे बि सेखारियो, त जीअं हू पंहिंजे हमसफ़र सां हुनजी हेल्प बि कराए ऐं उन्हनि खे मदद मिली वेंदी, हिकिड़ो रिलीफ मिली वेंदो। ऐं ॿियो इहो ज़बरदस्त। त बसि क़ौमी तहरीक जा जेके असांजा जेके अॻवान आहिनि, उन्हनि खे बसि मां अर्ज़ु ई कंदसि त बसि हिकिड़ो असांखे थोरो ॾियो, स्पेस ॾियो असांखे बि। ऐं न सिर्फ़ु औरतुनि खे, औरतुनि सां गॾु जेके असांजा नौजवान आहिनि न, असां वटि जसाब में थोरा तव्हां ॾिसंदव त असांजा जेके जसाब जेके शागिर्द आहिनि, माशाअल्लाह असां 40 साल 45 सालनि जा थी विया आहिनि, उहे हाणे शागिर्द न आहिनि रहिया। ऐं असांजा जेके अॻवान जेके मर्कज़ ते आहिनि न, उहे 60 70 काफ़ी विया आहिनि। नो डाउट रिटायरमेंट थींदी आहे, पर ज़हननि जी बि रिटायरमेंट थींदी आहे न। के माण्हू एज जे हिसाब सां रिटायर थींदा आहिनि, के माण्हू ज़हन जे हवाले सां रिटायर थींदा आहिनि। सो जिन जा ज़हन रिटायर थी विया आहिनि, मां सम्झां थी त उन्हनि खे उहा जॻह छॾणी घुरिजे ऐं असांजे नौजवान नसल खे उहा जेका आहे न स्पेस ॾियणु घुरिजे। उहे ईंदा ऐं नौजवान पंहिंजी जेके औरतूं नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ सोचीनि था ऐं उन्हनि खे बि आणींदा। ऐं जॾहिं मर्द औरत नौजवान ऐं हुनजो जेको ज़हन जवान हूंदो न, उहो जॾहिं सोचींदो, उहो नो डाउट पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ तमामु घणो सोचींदो। औरत जा फ़ाइदा इहे आहिनि त औरत जीअं पंहिंजे बचे खे संभालींदी आहे न, त नो डाउट जेकॾहिं तंज़ीम में मर्कज़ ते ईंदी न, पोइ पंहिंजी तंज़ीम खे बि ईअं पंहिंजे बचे वांगुरु संभालींदी ऐं हुनखे ज़बरदस्त। सुठे तरीक़े सां कमु हलंदी ऐं हुनजो ख्यालु बि रखंदी। सो बसि इहा ई मुंहिंजी ज़बरदस्त सजेशन सोरठ, ज़बरदस्त सोरठ। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ससुई जेको औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे, उन ते मां औरतुनि जे लाइ इहो पैगाम ॾींदसि त पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिं बि नाइंसाफ़ी खे क़बूल न कयो ऐं कंहिं बि क़िस्म जो अगरि तव्हां ते तशदुद कयो पियो वञे त उनखे क़बूल न करणु घुरिजे। छो त जेसीं ताईं अव्हीं पंहिंजे पाण खे वैल्यू न ॾियाराईंदव त हीउ मुआशिरो तव्हांखे वैल्यू नथो ॾियाराए सघे। ऐं मेन जेको आहे सियासत या वरी पंहिंजा बेसिक राइट्स आहिनि, उनजे घुरण खां कॾहिं बि पोइते न थियो, न ई हटो। छो त सियासत में अगरि तव्हांजी कंट्रीब्यूशन हूंदी त उन में तव्हांजी फ़ैसिला साज़ी बि थी सघे थी ऐं तव्हांजी ज़िंदगीअ में बहितरीन फ़ैसिला बि थी सघंदा। सो ऐं इहो ई सजेस्ट कंदसि औरतुनि खे त पंहिंजे पाण जी क़दुरु कयो।
ज़बरदस्त सही thank you so much शाहिदा अम्बरीन When women lead, communities become strong and more inclusive. ज़बरदस्त Of course, मां चवंदमि त इहो ई त औरतुनि खे बाक़ाइदे अचणु घुरिजे फोरफ्रंट ते ऐं उन्हनि खे कोई ॿियो न वठी ईंदो, तव्हांखे पाण अचणो पवंदो। ठीकु आहे, सपोर्ट ज़बरदस्त तव्हांखे खपे, सपोर्ट हुजणु घुरिजे, एजुकेशन ज़बरदस्त हुजणु घुरिजे त पोइ thank you अम्बरीन हिकु हिकु क़दम जेको हिकु हिकु का बि छोकिरी खणे थी पोइ उन लाइ कहिड़ा बि कूड़ ॻाल्हाइणा पवनि, कूड़ ॻाल्हायो। ऐं हिते न हुजां हा जेकॾहिं मुंहिंजी पार्टिसिपेशन करण लाइ मां पंहिंजे माइटनि जो इंतज़ारु कयां हा त हू मूंखे इजाज़त ॾियनि, मां माशरे जो इंतज़ारु कयां हा त हू मूंखे ॾियनि। आई थिंक जीअं सभिनी दोस्तनि सिंध मां चयो, जेसि ताणी तव्हीं पाण थोरी हिमत करे अॻिते न हलंदो, ॾाढो ॾुखियो समाज आहे, अॻिते न करे सघंदो। उहो ॿाहिरि हुजे या सिंध में हुजे, स्पेशली सिंध में, जे खणी सघो पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे ख़ानदान खे खणी हलो उन्हनि सां, जे नथा हलनि तॾहिं बि पाण हलंदा हलो। बसि इहो ई चवंदसि। ज़बरदस्त thank you अम्बरीन ऐं इन सां जीअं असां पहुचूं था हिन प्रोग्राम जे पुॼाणीअ ते ऐं ॿ लफ़्ज़ आख़िर में करे कंक्लूड कंदमि त अॼु आलमी ॾींहं जे औरतुनि जो ॾींहुं रुॻो औरतुनि खे बलाइण जो ॾींहुं नाहे, उहो सोचणु, पाण खे परखणु ऐं एक्चुअली हक़ीक़ी तब्दील लाइ अज़म करण जो ॾींहुं आहे। सिंध ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में रहंदड़ सभिनी सिंधी औरतुनि खे मां उहो चवणु चाहियां थी त तव्हांजो आवाज़ अहम आहे, तव्हांजी क़यादत अहम आहे ऐं तव्हांजी हिम्मत अहम आहे। सिंध जो मुस्तक़बिल अहिड़ो हुजणु घुरिजे जिते औरतुनि तहरीक जे कुंडनि ते न पर उन जे मर्कज़ में बीठल हुजनि। ऐं अचो त अॼु हितां अहिड़ी गॾियल अज़म सां रवाना थियूं हिन ॿिनि खां त इंसाफ़, इज़त, ख़ुद इरादियत जी जदोजहद में औरतुनि जो मुकमल हक़नि, क़यादत ऐं बाख़्तरीअ खे हमेशह मर्कज़ी हैसियत हासिल हुजणु घुरिजे। ऐं महिरबानी करे सभनि जी महिरबानी अॼु ऐं तव्हां सभिनीनि खे अॼु आलमी औरतुनि जो ॾींहुं मुबारक हुजे ऐं इन सां असां अॼु कंक्लूड था कयूं हे सेशन। थैंक यू वेरी मच।